खिली मोकलायूं सुभां लॾे वेंदासीं सुभां लॾे वेंदासीं अॼु खिली मोकलायूं सुभां लॾे वेंदासीं सुभां लॾे वेंदासीं सुभां लॾे वेंदासीं जुए थॾे वेंदासीं सुभां लॾे वेंदासीं जुए थॾे वेंदासीं अॼु खिली मोकलायूं सुभां लॾे वेंदासीं सुभां लॾे वेंदासीं अॼु खिली मोकलायूं सुभां लॾे वेंदासीं सुभां लॾे वेंदासीं। जय झूलेलाल, सचो सतराम। सिंधी वुड जे हिन सुहिणे मंच ते मां डॉक्टर भारती छाबरिया तव्हां सभिनी व्यूअर्स जो हार्दिक स्वागत करे रही आहियां। संडे म्यूजिकल नाइट हे जेको अॼु सुहिणो प्रोग्राम आहे ये तव्हांजे साम्हूं खणी आया आहिनि सिंधी वुड चैनल जा सिर मोहर प्रेम भारतीया जी। प्रेम भारतीया जी संदसि हिकु म्यूजिक कंपोज़र, सिंगर, एंकर एंड एक्टर आहिनि। उन्हनि जो ये सुहिणो प्रयास रहियो आहे कि हिन मंच ते हिंद ऐं सिंध जा एॾा ख़ासि उम्दा उस्ताद कलाकार खणी अचनि ऐं तव्हां सभिनी खे उन्ही जो परिचय कराए उन्हनि खे सुहिणे गीतनि सां तव्हां सभिनी जो एंटरटेन करनि। हिन चैनल खे लाइफ टाइम सपोर्ट कयो आहे मोहन कुंदनदास सोनी जी, जेके साउथ अमेरिका चिलीअ मां जुड़िया आहिनि, ऐं हिन प्रोग्राम खे हमेशा सपोर्ट कयो आहे ऑनरेबल डॉक्टर गुरमुख जगवानी जी, एक्स MLC स्टेट मिनिस्टर जलगांव, डॉक्टर पीताम्बर पीटर दलवानी जी, सुहिणा सिंधी पुणे जा प्रेसिडेंट। अॼु जो प्रोग्राम एतिरो ख़ासि प्रोग्राम आहे कि मुंहिंजा मतिलबु पैर हथ रुकनि नथा, एॾा ख़ासि महिमान अॼु सिंध मां इन प्रोग्राम ते अची करे असां सभिनी खे एॾा सुहिणा गीत कलाम ॿुधाईंदा। पहिरियों उन्ही जो इंट्रोडक्शन खां पहिरियों मां स्वागत करणु चाहींदमि इन ई तव्हांजे चैनल जा तव्हां सभिनी जा प्रेमी प्रेम भारतीया जी। प्रेम भारतीया जी, तव्हांजे ई प्रोग्राम में हार्दिक स्वागत आहे, अभिनंदन आहे। जय झूलेलाल भारती जी। मुंहिंजो ई मूंखे आर्तवार ॾींहुं मुंहिंजो स्वागत थींदो आहे मुंहिंजे ई शो में ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। सूमर छंछरु मां स्वागत कंदो आहियां ऐं वरी आर्तवार ॾींहुं मुंहिंजो स्वागत थींदो आहे। तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि जी। मां हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदमि प्रेम तव्हां खां कि एॾो सुहिणो कॉन्सेप्ट तव्हां खणी आया आहियो कि सिंध मां एॾा वॾा कलाकार तव्हां हिते असांजे हिन चैनल ते खणी फर्स्ट टाइम थियो आहे। इन बारे में इहा आइडिया कीअं आई, इहो असांखे थोरो ॿुधायो। आइडिया त हाणे भारती जी ईअं आहे त जीअं तव्हां पहिरियों ई मां उहो ई तव्हांखे ॻाल्हि करण वारो हुयुमि त हिन में आइडिया बि आहे त जीअं गुरमुख जगवानी सर असांखे पहिरें खां सपोर्ट कनि था ऐं सतीश चांदवानी सर दुबई मां, पोइ पीटर सर, मोहन सर, जेका बि असांजा डिग्निटीज़ आहिनि उन्हनि सां जॾहिं फ़ोन ते ॻाल्हाईंदा आहिनि त ऑटोमेटिक आइडिया अची वेंदी आहे। पोइ तोखे कमु कर न प्रेम, हिनखे घुराई। पोइ मूंखे सोच ईंदी आहे भई हुननि खे घुरायां त कीअं घुरायां, कुझु शो खणी अचां, ईअं ई त घुराइण खां मतिलबु ई न आहे। उन्हनि खे माना ईअं आइडियाउनि जे मथां आइडियाऊं इहे ई ॾेई छॾींदा आहिनि मूंखे ॻाल्हियुनि में। त ईअं शुरूआत थींदी आहे। ॾाढा वॾा अॼु सिंगर्स अचनि ई था, पर हिकु ॿिया बि सरप्राइज़ गेस्ट आहिनि असां वटि जेका दर्शक ॾिसी करे पाण शॉक थींदा, छो त अॼु जेका सरप्राइज़ गेस्ट आहिनि उहे तव्हांखे पोइ सरप्राइज़ ई रखां न हिनखे पोइ वरी। बिल्कुलु बिल्कुलु जी, मां बि एक्साइटेड आहियां। त अचो, पहिरियों तव्हां कंहिंजो वेलकम था करणु चाहियो तव्हांजे हिन सुहिणी प्रोग्राम में? मां त चाहींदुमि त सभिनि खां पहिरियों असां जीअं त तव्हांखे ख़बर आहे असांजा मोहन सर, गुरमुख सर ऐं पीटर सर टई जुड़ी चुका आहिनि, त मां चाहींदुमि उहो असां सां गॾु स्क्रीन ते अचे। बिल्कुलु ज़ोरदार तारियुनि सां हिन सुहिणे मंच ते वेलकम करे रहिया आहियूं ऑनरेबल डॉक्टर गुरमुख जगवानी जी, मोहन कुंदनदास सोनी जी एंड डॉक्टर पीताम्बर पीटर दलवानी जी। सभिनी खे जय झूलेलाल, सचो सतराम। जय झूलेलाल, सचो सतराम, सुहिणो कंवरराम। जय झूलेलाल, सचो सतराम, सुहिणो कंवरराम। डॉक्टर गुरमुख जगवानी जी असांखे ॿुधाईंदा थोरो म्यूज़िक जे बारे में ऐं अॼु जे प्रोग्राम जे बारे में। भारती जी, सभ खां पहिरियों त तव्हांजी वॾी वॾी महिरबानी ऐं असांजे भाउ प्रेम जी, छो जो जंहिंजो नालो ई प्रेम आहे। प्रेम जो मक़सदु पाण हिकिड़ो आहे त प्यार करणु, इंसाननि जो दर्द दिलि में रखणु। ऐं जंहिंखे दिलि में प्रेम न आहे, मां त चवंदो आहियां उहो इंसान ई न आहे। वाहिद इंसाननि खे ई कुदरत इहो प्रेम जेको शब्द आहे दिलि में ॾिनो आहे। त जेको प्रेम आहे उन खां पहिरियों सभिनी खां पहिरियों त प्रेम जो असां धन्यवाद चवंदासीं ऐं अभिनंदन कंदासीं त एॾो सुठो प्रोग्राम खणी आयो आहे। उन सां गॾु मुंहिंजो भाउ पीटर, मुंहिंजो भाउ मोहन सोनी सर जो बि
जंहिं हिन प्रोग्राम खे हमेशह सपोर्ट कई आहे, छो जो पंहिंजी ॿोली, पंहिंजी धरती जे ख़ूबसूरत शाइरनि जे सरताज शाद लतीफ़ भट्टाई साहब चयो आहे त विसरे सारो लोक न विसरे तूं। मौसीक़ी जे बारे में, विसरे सारो लोक न विसरे तूं, मूंसां गॾु आहीं तूं तंबूरे में तार जियां। तंबूरो हूंदो आहे हुनखे वॼाईंदा आहिनि हिक तार सां, त तंबूरे ऐं तारे जो जेको रिश्तो आहे त इंसान जो ऐं मौसीक़ी जो इहो ई रिश्तो आहे। अगरि तंबूरे में तार कान्हे त आवाज़ कोन ईंदो, सुर कोन ठहंदो। जंहिं इंसान जे दिलि में मौसीक़ी न आहे त उनजे दिलि जो को साज़ वॼंदो ई कोन ऐं हुनखे का ख़बर ई न पवंदी। त तंहिंजे करे मौसीक़ी हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, रूह जी ग़ज़ा आहे। ऐं ख़ासि करे मां त पंहिंजे दोस्तनि खे बि चवंदो आहियां, अगरि तव्हांखे दुनिया में काई बि तकलीफ़ ते कहिड़ी बि मुश्किल हुजे, केॾो बि मुंझारो हुजे, सिर्फ़ु 15-20 मिंट पंहिंजे कननि ते हेडफोन लॻाए तव्हां जंहिं बि पंहिंजे सतगुरू खे मञींदा हो, जंहिं बि मालिक खे मञींदा हो, लाल साईं जा भॼन हुजनि, अमर शहीद भगत कंवरराम साहब जा गीत हुजनि, सचे साईं सतराम जा हुजनि, या अनेक संत जेके बि असांजा आहिनि, साईं काजीराम साहब, साईं असांजा चंडूराम साहब, असांजा साईं युधिष्ठिरलाल, जंहिंजा बि तव्हां मञींदा आहियो, उन्हनि जा भॼन पंहिंजे कननि ते ॿुधो। अगरि तव्हांखे उहे नथा वणनि त सुठियूं सुठियूं गज़लूं पुराणियूं जेके असांजे सिंध जूं ख़ासि करे असांजो धनोहर आहिनि, असांजी विरासत में असांखे मिलना आहिनि, उहे ॿुधो। तव्हां यकीन कंदव तव्हांजो अधु कलाक में तव्हांजा सभु गम, तव्हांजा सभु दुख, तव्हांजूं सभु तकलीफ़ूं दूरि थी वेंदियूं। त इन लाइ अचो त प्रोग्राम में अॼु वरी जेके असांजा चवंदा आहिनि न 100 चंड बि असांजे प्रोग्राम में आया हुजनि प्रेम, अॼु ताईं 100 चंड बि तुंहिंजे प्रोग्राम में आया हुजनि, पर अॼु उहा ॻाल्हि जेका आहे अॼु ताईं न रही आहे। छो जो जेके अॼु तुंहिंजे प्रोग्राम में अचनि था उन सां हिन शो जी रौनक अलॻि सां वधी वई आहे। तूं केतिरा बि प्रोग्राम कया हुजनि, तव्हांखे ख़बर आहे, तूं सिंध जा वॾा वॾा फनकार आंदा आहिनि, पर अॼु जेके तुंहिंजे प्रोग्राम में असांजी महान हस्तियूं अची रहिया आहिनि, उहे असांजे सिंध जा हिकु तमामु नाले वारा धनोहर आहिनि। छो जो चवंदा आहिनि त पीटर सर, प्यार जे लाइ कुझु दिलि मखसूस हूंदा आहिनि, प्यार जे लाइ कुझु दिलि मखसूस हूंदा आहिनि, वफ़ा जा गीत हर साज़ ते ॻाए न सघंदा आहियूं। प्यार जा दिलि कुझु मखसूस हूंदा आहिनि, वफ़ा जा गीत हर साज़ ते ॻाए न सघिबा आहिनि। त जेको असां वटि महिमान अचण नाले लाइ चवां थो, तव्हांजो सभिनी जो मिज़ाज अंदाज़ एतिरो त प्यारो आहे जो असां हिन प्रोग्राम में तव्हांजो नालो खणी बि तव्हांखे घुराए न सघंदासीं, तव्हांजो नालो खणी बि असां तव्हांखे घुराए न सघंदासीं। असां रिक्वेस्ट जेके असांजा महिमान आहिनि उन्हनि सभिनी जो अभिनंदन आहे, हिन प्रोग्राम में स्वागत आहे। ऐं हिकिड़ो ई जेको संदेश हिन प्रोग्राम जे मार्फत जेको मिले थो पियो, अमन जो, भाईचारे जो, मोहबत जो, हिंद सिंध जी जेका आहे मोहबत, उहा इन्हनि प्रोग्रामनि सां अञा अॻिते वधंदी ऐं ख़ुशहाली रहंदी ऐं हिक ॿिए खे असां सिंधियुनि में भाईचारो वधंदो। थैंक यू सभिनी जो हिकु दफ़ो वरी सां गॾु जय झूलेलाल। जय झूलेलाल गुरमुख सर जी। जी मां हाणे चाहींदमि डॉक्टर पीताम्बर पीटर दलवानी जी, तव्हां स्वागत कयो असांजे महिमाननि जो। थैंक यू डॉक्टर भारती जी, जय झूलेलाल सभिनी खे। मां प्रेम खे वाधायूं ॾियणु चाहींदुसि, जीअं डॉक्टर गुरमुख जी चयो कि भाई इहे फनकार असां तव्हांजे नाले सां बि नथा घुराए सघूं, जेके सही आहे। त प्रेम जी थैंक यू, तव्हां ऑडियंस लाइ अहिड़ा सुठा सुठा फनकार खणी आया आहियो सिंधी वुड ते, त मां तव्हांजो धन्यवाद थो कयां। जय झूलेलाल। जय झूलेलाल। असांजा सिंधी वुड जा जेके लाइफ टाइम स्पॉन्सर आहिनि, ऑनरेबल मोहन कुंदनदास सोनी जी, उहे व्यूअर्स जो ऐं असांजे कलाकारनि जो स्वागत कंदा। थैंक यू डॉक्टर भारती जी। तव्हां सभिनी खे ऐं व्यूअर्स खे मुंहिंजी जय झूलेलाल। ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, असां प्रेम भाउ एतिरो सुठो प्रोग्राम खणी आयो आहे ऐं असांजी भारती जी एतिरो सुठो ऑर्गेनाइज़ करे रही आहे रियली में। ऐं ॿी ॻाल्हि चवंदुसि त असांजा वॾनि खां ॿुधंदा हुआसीं त केरु बि हुजे, केरु तव्हां सां सुठो हुजे चाहे ख़राबु हुजे, सभिनी खे हमेशह भॻवान खे प्रे कयो, हमेशह ख़ुशि रहो, सभिनी खे ब्लेसिंग कंदा रहो त तव्हांखे ब्लेसिंग ऑटोमेटिक मिलंदी। चवंदा आहिनि न, भले रुठा ई रहनि पर हुजनि हयाती। इन करे हमेशह मुंहं मां दुआ ई कढिजे सभिनी जे लाइ। में तव्हां मिलाए करे असांखे एॾा सुहिणा सुहिणा कलाकारनि जा आवाज़ सां ॿुधायो प्रेम, असां तव्हांजा थोराईंदा आहियूं। मुंहिंजा तव्हां थोराए था न थियो, छो त मां तव्हां सभिनि जो थोराए थो आहियां। मां त तव्हां सभिनि जे माना रहमो करम सां ई थो हलां। मां ॾिसो तव्हांखे ॿुधायां, मां एक्चुअल मां एॾो वॾो कुझु कान आहियां। मूंखे ॾाढा ॼणा फ़ोन करे चवंदा आहिनि भई प्रेम तुंहिंजो
लाल साईं जो जेको कहानी वारो वीडियो आहे उहो एॾो ज़बरदस्त हिट थी वियो आहे, अलाए किथे किथे पहुची वियो आहे। त मां चवंदो आहियां मुंहिंजो न आहे कुझु बि, छो त मां कंहिंजे वाताऊं ॿुधी उहा कहानी ऐं मां तव्हां सभिनि खे ॿुधाई, त मुंहिंजो ॿुधाइण जो तरीक़ो थोरो सुठो हुयो त पॉपुलर थी वई। इन खां पोइ चङा ॼणा चवंदा आहिनि तूं हाणे प्रेम कलाकार आहीं, हीअं आहीं हूअं। मां कलाकार त पहिरें खां ई आहियां, पर मूंखे जेको फेम मिलियो आहे, जेको मां आहियां अॼु, उहो सभिनि खां पहिरियों त मां थैंक्स कंदुमि मुंहिंजी माउ खे कंदुमि। पोइ जेका सिंगर्स आहिनि, जेका लेजेंड्स आहिनि असांजा, उन्हनि जा गाना अगरि मां न ॻायां त मां त कुझु बि न आहियां, माना ख़ाली ॾिॿो आहियां हिकिड़ो ख़ाली। जे अगरि मां उन्हनि जा गाना नथो ॻायां त मां त कुझु बि न आहियां न, छो त मुंहिंजी क्रिएशन छा, मां हिकु ॿ टे बसि, तंहिंखां मथे मां कोई गाना त ठाता कान्हनि, पंहिंजा लिखियल, पंहिंजा कंपोज़ कयल, छो त मां ॿियनि जा कंपोज़ कयल थो ॻायां न, कोई ॿिए जी प्रॉपर्टी थो ॻायां, त उन्हनि खे मां धन्यवाद कंदुमि। पोइ मां धन्यवाद कंदुमि असांजा जेका लेजेंड्स आहिनि, जेका असां सां डिग्निटीज़ जुड़ंदा आहिनि, असांजा गुरमुख सर आहिनि, असांजा मोहन सर आहिनि, असांजा पीटर सर आहिनि, डॉक्टर राम जवारानी सर, राजू सर, जेतिरा बि मूंसां हींअर लॉकडाउन में जेतिरा बि मूंसां जुड़िया, तॾहिं मुंहिंजो नालो थियो, त मां हिननि सभिनि खे धन्यवाद कंदुमि। मूंखे लॻे थो शायदि उते नेटवर्क इशू आहे, हाँ जिते इशू आहे। या बिल्कुलु बिल्कुलु। त प्रेम रिश्तनि जी तव्हां ॻाल्हि कई, एॾा रिश्ता तव्हां जोड़े चुकिया आहियो, ऐं संगीत जो जंहिंजो रिश्तो जुड़ियल हूंदो आहे उहो त खुदा खे पाए छॾींदो आहे। खुदा भी ना जाने कितने प्यारे रिश्ते बना देता है, खुदा भी ना जाने कितने प्यारे रिश्ते बना देता है, जिनको हम जानते तक नहीं उनको भी जान से प्यारा बना देता है। बस यही संगीत जा रिश्ता आहिनि, इहे जुड़िया रहंदा आहिनि। ऐं मां व्यूअर्स खे चवंदमि मैक्सिमम तव्हां प्यारा प्यारा कमेंट्स कजो। अॼु प्रेम भारतीया हुजे या कोई बि कलाकार हुजे, रुगो तव्हांजे प्यार जा ई सभिनी खे सम्मान सां लाइक ऐं शेयर ॾिसी करे ख़ुशी थींदी आहे। त तव्हां एॾा सुहिणा सुहिणा कमेंट्स कजो प्रेम लाइ, सॼी टीम लाइ। खुशी थींदी त गीत की जरूरत महफिल में होती, ऑडियंस ये तव्हांजे लाइ आहे कि गीत की जरूरत महफिल में होती है, प्यार की जरूरत दिल में होती है, संगीत की जरूरत जिंदगी में होती है, लेकिन आप जैसे ऑडियंस की जरूरत सिंधी वुड में होती है। तो सिंधी वुड तव्हांजे करे ई थो हले, सिंधी वुड खे तव्हां कायम रखंदा, मैक्सिमम लाइक एंड शेयर कंदा। अचो त हाणे असां कंहिं महिमाननि खे था जोड़ियूं, असांजा प्रेम भारतीय जी ॿुधाईंदा कंहिंखे जोड़ण था चाहिनि। मां हाणे उहो महिमान जुड़नि था, थोरो हुते बारिश जो सिलसिलो आहे, पर जुड़ी वेंदा। मुंहिंजो फोन बि अची वियो त भई 5-10 त मिंट छो में न प्रेम ईअं कयो कि तव्हांजो कुझु ॿुधो, मां त बेताब आहियां तव्हांजी कुझु आवाज़ ॿुधण जे लाइ। हा, मां ज़रूरु कुझु मां अनप्लग ठाहियो हुयो, मां चाहींदुसि त मां तव्हां सभिनि खे ॿुधायां। ज़रूरु। हे हाल दिल जो मां कीअं ॿुधायां, रही थी मूंखां परे ओ सुहिणी, हज़ार माण्हू हज़ार महणा ॾींहनि था मूंखे पवनि था सहणा, ॾींहनि था मूंखे पवनि था सहणा। एॾी जुदाई छो जीअर मूंसां, तोखे त वाजिब नाहे ओ सुहिणी, तोखे त वाजिब नाहे ओ सुहिणी। सुरन जूं रातियूं दुखनि जा ॾींहड़ा, मूंखां हे विसरी नाहिनि था वञणा, सुरन जूं रातियूं दुखनि जा ॾींहड़ा, मूंखां हे विसरी नाहिनि था वञणा। ए हाल दिल जो मां कीअं ॿुधायां, रही थी मूंखां परे ओ सुहिणी, हज़ार माण्हू हज़ार महणा ॾींहनि था मूंखे पवनि था सहणा, ॾींहनि था मूंखे पवनि था सहणा। जी जी भारती प्रेम तव्हांजी आवाज़ में एतिरो जादू हुयो ऐं हिकु इश्क पियो झलके। मतलब इश्क ॾाढी कंहिंसां बि थी सघंदो आहे, ख़ुदा सां थी सघंदो आहे, दोस्त सां थी सघंदो आहे, संगीत सां थी सघंदो आहे। इश्क त अहिड़ी शइ आहे, इंसान पनाह थी वेंदो आहे। एॾो दर्द तव्हांजी आवाज़ में हो कि जब दिल ही नहीं तो दिल के सहारों को क्या करूं, जब पास तुम ही नहीं तो बहारों को क्या करूं। बस इहो मूंखे तव्हांखे ॾिसी करे यादि अची भारती जी, जेका घड़ीअ जो इंतज़ार हुयो घड़ी हाणे समाप्त थी आहे, त हाणे असां
उन्हनि खे असां हींअर घुराइण चाहींदासीं। पर मां चाहींदुसि त उन्हनि खे ॾिसो, मां ॾाढो नंढो आहियां अञा बि, मां त पंहिंजे पाण खे नंढो न त भई मां उन्हनि खे इनवाइट करण जे लाइक़ु अञा न आहियां। भले मां उन्हनि जे नाले सां कमायां थो, उन्हनि जे नाले सां मूंखे शोहरत आहे, जेको बि आहे, जेको बि मां ॻायां थो उन्हनि जा भॼन हुजनि या उन्हनि जा कलाम हुजनि त मां उन्हनि जा ई ॻाईंदो आहियां। त मां उन्हनि खे इनवाइट मां न कंदुमि। मुंहिंजी जॻह ते मां चाहींदुसि त डॉक्टर गुरमुख जगवानी सर अॼु दिलि जी धड़कन असांजी थोरी रुकिजी वई आहे। गुरमुख सर तव्हां अनाउंस कयो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। असांजा सिंध जा सरमोर जेके आहिनि, जेके ईअं चवंदुमि तमामु मास्टर चंद्र साहिबु जेको असांजो हिकिड़ो तमामु प्यारो सिंधियुनि जी धड़कन हुई, जंहिं 47 खां वठी पंहिंजो जलवो ॾेखारियो, जेको शाइर बि हुयो, राइटर बि हुयो, एक्टर बि हुयो, कलाकार बि हो, फनकार बि हो, जेके चवंदा आहिनि त कुदरत अहिड़ी हिकिड़ी शख़्सियत खलकी हुई जेको ऑल इन वन हुयो। हू पाण ई ॻाईंदो हो, पाण ई लिखंदो हो। अहिड़े तरीक़े सां मूंखे यादि थो पए त असांजो हिकिड़ो शाइर आहे उस्ताद बुखारी, शायदि हुन चयो आहे त हर कमकार में हज़ार मजबूरियूं, ॿ चार मजबूरियूं, पर हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं। त अहिड़ा अहिड़ा शाइर बि असां वटि थी गुज़रिया आहिनि। त अॼु असांजे प्रोग्राम में जेका शख़्सियत अची आहे, चवंदा आहिनि त पाण ई मापे वठंदा आहिनि ऊचाई आसमान जी। भारती जी पाण ई मापे वठंदा आहिनि ऊचाई आसमान जी। परिंदनि खे न ॾियणी पवंदी आहे तालीम उॾाम जी, परिंदनि खे न ॾियणी पवंदी आहे तालीम उॾाम जी। रियाज़ करण त कमु आहे कलाकारनि जो, रियाज़ करण त कमु आहे कलाकारनि जो। रियाज़ करण वारनि खे कॾहिं बि मोहताजी न थींदी आहे क़दरदाननि जी, क़दरदाननि जी। त ॾिसो अॼु असांजी शख़्सियत जेका असांजे सिंध मां जुड़िया आहिनि, मुंहिंजे जेके मुमताज़ लाशारी साहिबु मोहतरम, जेके असांजा सिंधी समाज जा, जेके ॻाल्हि पियो कया त मास्टर चंद्र खां पोइ अगरि सिंध में कंहिं मास्टर चंद्र जी आवाज़ खे, मास्टर चंद्र जे कलामनि खे अगरि ॻायो त उहो हुयो असांजो मोहतरम मुमताज़ लाशारी साहिबु, जे अमा जे नाले सां बि हिकिड़ो तमामु मशहूरु गीत आहे। ऐं हुन जा अनेक ॿिया बि एतिरा गीत आहिनि, न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो को बिगड़ऊं छाजे लाइ, अहिड़ा अहिड़ा हुनजा गीत आहिनि। जी जी। तुंहिंजी कावड़ में आहे कुर्ब घणो त मास्टर चंद्र साहिब जन जी तव्हां ॻाल्हि कई आहे सर, त उन्हनि जी फैमिली मां बि हींअर असां सां गॾु जुड़िया आहिनि आरती राज चंद्र ऐं असांजे लाइ त ॾाढी ख़ुशख़बरी आहे। आरती राज बि जुड़िया आहिनि ऐं असां सां गॾु मुमताज़ लाशारी बि जुड़िया आहिनि। ॾिसो हिकिड़ो ॻाइण वारो लिखण वारो जी फैमिली, जे असांजे मथां अॼु सिंधी समाज खे, असांखे हिंदू सिंधी समाज खे नाज़ आहे, उहे असांजे मास्टर चंद्र जी फैमिली आहे। अॼु असां जिते बि वेंदा आहियूं, यकीन कंदो हिंदुस्तान में ॿ अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि, हिकिड़ो अमर शहीद भगत कंवरराम साहिबु, जंहिंजे गीतनि ते कलाकार अॼु पंहिंजो फन जो इज़हार कंदा आहिनि, ऐं अलाए केतिरा कलाकार उन्हनि जे गीतनि ते पेट था भरनि पिया। इहो हिकिड़ो कुदरत जो हिकिड़ो करिश्मो आहे। ऐं ॿियो आहे मास्टर चंद्र साहिबु, उनजी बि जेका लेखक, जेका राइटिंग हुई, जेका हुननि गीत लिखिया, मास्टर रंजन साहिब बि ॾाढा सुठा लिखिया। असांजे सिंधी समाज में अॼु ढोलाण राय बि ॾाढा सुठा थो लिखे पियो। मक़सदु चवंदा, पर इहे जेके कलाकार हुया, मूंखे यादि आहे कंहिं ज़माने में जंहिं महिल पाकिस्तान टेलीविज़न चालू थी हुई, सिर्फ़ु कराची में हलंदी हुई, असां वटि एंटीरियर सिंध में कलाक अलाए हिकिड़े ईंदी हुई, कलाक अलाए, त उते सैयद सुलेमान शाह ॻाईंदो हो ऐं उनजो तुंहिंजा इहो अखियुनि ते गीत ॻाईंदो। मूंखे यादि अचे थो, हिकिड़े मिंट ॿुधायां तव्हांखे, ॾाढो हिकिड़ो सुणा पंहिंजी अखियुनि खे, मास्टर साहिबु ॾिसो अची हलो शारी साहिबु, सुणा पंहिंजी अखियुनि खे जल तूं, इहे तीर न हण पल पल तूं। त उन वक़्तु असांखे यादि आहे त असां मास्टर चंद्र खे, सुलेमान शाह खे ॿुधण जे लाइ उन टीवीअ जे टाइम ते रोज़ हिकिड़ो ई गीत हलंदो, कलाक कलाक वेहंदासीं। पर उहे सिकूं, उहे असांजूं मोहबतूं, मास्टर चंद्र जी जेके असांखे यादूं हुयूं, वरी उहे कंहिं लाथियूं त असांजे मोहतरम लाशारी साहिबु असांखे मास्टर चंद्र जी उन जेको फन हुयो, उनखे फन जी ऊचाइनि खे, छो जो मौसीक़ी जो ऐं शाइर जो ऐं ॻाइण वारे जो नातो ईअं हूंदो आहे जीअं जंडो ऐं अन जो नासो हूंदो आहे। त जंड खां बग़ैर अन न पीसबो आहे, अन खां बग़ैर जंड न हलंदो आहे। अहिड़े तरीक़े सां असां मुफ़्त लाशारी साहिब जो हिन प्रोग्राम जो, असांजी अॼु चंद्र परिवार जी फैमिली में आरती राज जी ऐं गोपजी आहिनि, इन्हनि सभिनी जो दिलि जी गहराइनि सां हिन सुहिणे सिंधी महफ़िल में, प्रेम भारतीअ जी हिन सुहिणे सिंधी म्यूज़िक नाइट में सभिनी जो तव्हांजो स्वागत आहे। ऐं अलाह ताला खां, पंहिंजे अलाह ताला खां ऐं पंहिंजे मौला खां, पंहिंजे लाल साईं खां इहा हिकिड़ी प्रार्थना,
इहा हिकिड़ी उमेदु आहे त साईं तव्हांखे वॾी ॼमार ॾे, साईं तव्हांखे वॾी उमिरि ॾे, तव्हांजी आवाज़ में अञा ताक़त अचे ऐं तव्हां ईअं ई जेका ख़िदमत करे रहिया आहियो फन जी सदाई कंदा रहो। महिरबानी साईं, तव्हां सम्झो। जी जी, मां चाहींदमि सिंधी वुड जे हिन चैनल ते अॼु जेके बि व्यूअर्स आहिनि, अॼु असांजी अखियुनि खे मतिलबु विश्वास नथो अचे, जेके असां कननि सां ॿुधंदा आहियूं असांजे साम्हूं आहिनि लेजेंड असांजा सिंध मां जुड़िया आहिनि। जी, असांजा लेजेंड जुड़िया आहिनि सिंध मां, उस्ताद मुमताज लाशरी। उन्हीं जो हिन चैनल ते दिल जी गहराई सां हार्दिक स्वागत, अभिनंदन। एॾा सुहिणा सुहिणा आहिनि कि चवंदा आहिनि कि जॾहिं इन्हनि जी गायकी हूंदी आहे त ईअं लॻंदो आहे कि संदसि असां ख़ुदा सां परमात्मा सां जुड़ी चुका आहियूं। अहिड़ी गायकी में जादू आहे। एॾा सुहिणा सुहिणा एल्बम, दुनिया जा दर्द, दुनिया फानी आहे, सुख जी सौगात, रूह जा रिश्ता, केॾा सुहिणा सुहिणा एल्बम उन्हीं जा जेके रिलीज थिया आहिनि। त वरी हिकु दफ़ो ज़ोरदार तारियुनि सां स्वागत करे रहिया आहियूं ऑनरेबल मुमताज लाशरी जी। तव्हांजो हिते हार्दिक स्वागत, अभिनंदन ऐं गॾु स्वागत करे रहिया आहियूं असांजे लेजेंड परिवार मां, असांजा मास्टर चंद्र परिवार मां असांजी दीदी आरती जी जो हार्दिक स्वागत आहे। मास्टर चंद्र परिवार में असांजा ॿई ॼणा जुड़िया आहिनि, तव्हां ॿिन्ही जो स्वागत आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हां सभिनी सॼणनि जो निहायत थोराइतो आहियां, शुक्रगुज़ार आहियां। आवाज़ अचे थो असांजो तव्हांखे? जी जी बिल्कुलु, जी 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 ममताज जी, ममताज जी ॻाल्हायो। जी जी, भिटाई साहब जे, भिटाई साईं जे शेर सां, लाशरी जी जो कनेक्शन कोन थियो आहे। जी 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 जी, भिटाई साईं जे पेट सां इब्तिदा कंदासीं त अल्लाह ईअं मोहोए, अल्लाह ईअं मोहोए जो आऊं मरां हित बंद में, अल्लाह ईअं मोहोए जो आऊं मरां हित बंद में, जुस्सो ज़ंजीरुनि में मुंहिंजो राति जो ॾींहां रोए, जुस्सो ज़ंजीरुनि में मुंहिंजो राति जो ॾींहां रोए, पहिरीं वञा लोए पोइ भल मर पुॼंदमि ॾींहड़ा। वाह। भिटाई साहब जे हिन शेर सां तव्हां सभिनी सॼणनि खे सिक भरियो सलाम। ऐं अॼु मूंखे ख़ुशी हिकिड़ी ॿी बि आहे डॉक्टर साहब, मुंहिंजो आवाज़ तव्हां वटि पहुचे थो? बिल्कुलु साईं, क्लियर आहे। बिल्कुलु बिल्कुलु। दादा गोप जो अॼु मां दर्शन कयो आहे ऐं मूंखे अदी आरती खे साम्हूं ॾिसां थो, डॉक्टर साहब तव्हांखे ॾिसां थो, असांजी भेण जेका वेठी आहे हिन प्रोग्राम जी सूंह आहे, उनखे असांजो मुंहिंजो भाउ, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो बच्चो चवां, शागिर्द चवां, प्रेम, या ही ॿिया दोस्त नौजवान बि वेठा आहिनि, या मोहन साहब बि आहे शायदि, त तव्हां सॼणनि जे मोहबत खे ॾिसी करे, तव्हां सॼणनि जे मोहबत खे ॾिसी करे मुंहिंजी जोत वधे थी। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदो हलां, उहो ईअं आहे त मां मास्टर चंद्र साहब जे परिवार जो हिकिड़ो भाती आहियां। माना मास्टर चंद्र जो मास्टर चंद्र खे पिता समान सम्झंदो आहियां। मां हुन सां इश्क कंदो आहियां। मास्टर चंद्र साहब खे उनजो वारिस मां आहियां, छो त मास्टर साहब सिंध जा हुआ। मास्टर साहब सिंध जा हुआ ऐं मास्टर साहब सिंध में असां ते हिकिड़ो फर्ज़ु छॾे वियो त जेका शइ गुम थी वई हुई, अॼु जे नौजवान खे ख़बर हुई कान त मास्टर चंद्र कहिड़ी हैसियत हो। मास्टर साहब जे लाइ मूंखे जुमिला मिलनि ई कोन था त मां उन्हनि जे लाइ कुझु चवां, पर मूं पंहिंजो इश्क जो हिकिड़ो इज़हार कयो मास्टर साहब सां, प्यार जो। ऐं उनजी जेका कड़ी आहे, उहा कड़ी आहे दादा मूरिज मंगनाणी साहब। दादा मूरिज सां मुंहिंजो 32 सालनि खां वठी वास्तो हुयो। हू हिन दुनिया मां हलिया विया आहिनि, पर उहे असांजे दिलनि में आहिनि। मां कॾहिं बि उन्हनि खे नथो विसारे सघां। ऐं हू मूंखे ईअं सम्झंदा हुआ, पंहिंजे पुट जी हैसियत ॾींदा हुआ। पूरी दुनिया में हिंदू सिंधी जिथे बि आहे, हू मुंहिंजो परिवार आहे। उहो मूंखे पंहिंजो अज़ीज़, पंहिंजो साथी, पंहिंजो भगत सम्झे थो ऐं पंहिंजो हिकिड़ो घर जो फर्द सम्झे थो। त मां बि उन्हनि सां एतिरी मोहबत कयां थो, छो त ही काइनात सॼी में असां हिकिड़े कुटुंब जा आहियूं, असां हिकिड़े उन ख़ानदान जा आहियूं। ॾाॾो असांजो हिकिड़ो आहे, ॾाॾी असांजी हिकिड़ी आहे, उहो असांजो साॻियो बाबो आहे, साॻी असांजी माउ आहे, असांजो ब्लड साॻियो आहे। असां कंहिं बि क़िस्म जा जुड़ियल आहियूं ऐं जुड़िया रहंदासीं।
ऐं हिन मोहबत जो जेको सिलसिलो आहे उहो इहो आहे त मां लफ़्ज़नि में उनखे कीअं भेटा ॾियां डॉक्टर साहब। लफ़्ज़ कोन्हनि के, बसि लफ़्ज़ ई आहिनि त सिंध में रही करे मां पूरी दुनिया में जेकर पंहिंजा जेके लीजेंड आहिनि मुंहिंजा, जीअं मास्टर चंद्र साहब थियो या भगत कंवर राम थियो या जेके जेके भगत जाड़ो हो, जेके जेके मूंखे जेके सिंध में ॻाया मां सभिनी खे ॻायो आहे। पर घणे में घणो मास्टर चंद्र खे इन करे ॻायो अथमि त हुनजी जेके शाइरी में चाशनी आहे, हुनजी शाइरी में जेको पैगाम आहे ऐं हुनजी जेके तर्जुनि में, हुनजे कंपोज़िशन में जेको मज़ो आहे, ऐं वरी हू शख़्सियत अहिड़ी हुई जंहिंखे मां त ईअं थो सम्झां त मास्टर साहब असां खां परे थियो ई कोन्हे। मास्टर साहब असां वटि आहे, असां सां हर रोज़ उहो ॾींहुं अहिड़ो कोन्हे जो मां मास्टर साहब खे यादि न कयो। मूं को एहसान कोन कयो आहे चंद्र परिवार ते, चंद्र जे परिवार ते मुंहिंजो को बि एहसान कोन्हे। इहो मूं ते फर्ज़ु थिए थो त मां पंहिंजे उहे जेके लीजेंड आहिनि मुंहिंजा, जेके मूं ते फर्ज़ु छॾे विया आहिनि, त मां पंहिंजे ॿारनि खे उनखे ॿुधायां, जेको नयो जनरेशन आहे, त असांजा वॾड़ा ही कमु करे विया आहिनि, जीअं सदियुनि ताईं उन्हनि खे यादि कयो वञे। ममताज़ खां पोइ वरी ॿिया ईंदा, उहे ममताज़ खे ॻाईंदा, पर ॻाईंदा ममताज़ खे उन रंग में, छो त इहो सिलसिलो हाणे कड़ी असांजी जेका आहे उहा जेसि ताईं इंसान ज़ात आहे इहा असांजी जारी सारी रहंदी। रहियो सिलसिलो कॾहिं कॾहिं मजबूरी थींदी आहे, इंसान खे पंहिंजूं पंहिंजूं मसरूफ़ियात थींदियूं आहिनि, ऐं हींअर अहिड़ो दौर आहे कहतुल रिजाल, कहतुल रिजाल यानी मोहब्बतुनि जो कहत, ही अहिड़ो दौर हले थो, ऐं लालच में इंसान पंहिंजे पेट जी पूॼा जे करे हू सभु रिश्ता भुलिजी वञे थो। पंहिंजे पेट जे पूॼा जे करे पोइ जेॾी महिल हुनजी पेट पूॼा नथी थिए त उहो माण्हू जुड़े नथो कंहिंसां। पर का जाइ अहिड़ी आहे जिते इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे हटाए करे उन मोहबत खे परवान चाढ़ण जे लाइ असां तव्हां सभिनी सां गॾु आहियूं, ऐं जॾहिं बि तव्हां मोहबत मां सॾु कंदव त असां तव्हां सां जुड़िया रहंदासीं, छो त तव्हां ऐं असां में को फ़र्क़ु कोन्हे। सिर्फ़ु विचां हिकिड़ो सिलसिलो आहे त जेका हू चवंदा आहिनि हिकिड़ो दरिया जे किनारो, हिकिड़े पासे तव्हां आहियो, हिकिड़े पासे असां आहियूं, पर असांजो रूह जेको आहे उहो गॾियल आहे। तव्हां असां सभई गॾिया आहियूं, किथे बि रहूं, कहिड़ी बि कुंड ते रहूं, आहियूं त सिंधी न, आहियूं त असां सभई सिंधी, असांजी ॿोली त साॻी सिंधी आहे न, असांजे माउरनि असांखे लोली त साॻी ॾिनी आहे न, असांजी माउ त हिकिड़ी आहे, उन जेका लोली ॾिनी उन लोली में को फ़र्क़ु कोन्हे। पोइ दुनिया जे कहिड़े पार बि रहूं, पर मूंखे फ़ख्रु आहे पंहिंजी सिंधी हुजण ते, त मुंहिंजो सिंधी दुनिया जे कहिड़ी बि कुंड में आहे, उहो पंहिंजी ॿोली जे करे पंहिंजे कारोबार में परवान चढ़े थो ऐं उनखे दुनिया में इज़त मिले थी। ऐं सिंधी ज़िंदाबाद, सिंधी जेको आहे किथे जो बि हुजे, पोइ सिंधी मोहबत जो पैकार आहे, सिंधी मोहबत करे ॼाणे थो, सिंधी इज़त करे ॼाणे थो। सिंधीअ खे तव्हां कहिड़ी कहिड़ी जायुनि ते आज़माईंदो। अॼु जे हाल में मां तव्हां सां मौजूदु आहियां, मां कंहिं बि क़िस्म जे प्रोग्राम करण जे हुन मूड में हुयुसि ई कोन, आहियां बि कोन। अॼुकल्ह हिकिड़ो सिलसिलो हले पियो अहिड़ो जो असां वटि इहो आहे त हीउ जेको इंटरनेट अची वियो आहे न, त हर ॼट जे हथ में मोबाइल आहे, हर जाहिल जे हथ में, हर जाहिल जे हथ में उहा मोबाइल आहे। पोइ उनखे इहा ख़बर न आहे त हीउ मोबाइल अंग्रेज़ कहिड़े कम जे लाइ पैदा कई हुई। पोइ असांजो जेको जाहिल आहे उहो असांजी क़ौम खे, असांजी ॿोली खे लॼाए थो, जॾहिं हू ग़लति लिखे थो, ग़लति ॻाल्हाए थो, त ममताज़ लाशारी खे शर्म थो अचे त काश तूं सिंधी न आहीं, जे तूं सिंधी हुजी त तूं अदब जी ॿोली लिखी ऐं अदब जी ॿोली ॻाल्हाई। जिथे अदब आहे उते सिंधी आहे, जिथे अदब न आहे उनखे मां सिंधी कॾहिं बि कोन मञंदुसि। पर तव्हांजी मोहबत जे करे मां तव्हां सां जुड़ियो आहियां, छो त तव्हांखे ख़बर कोन्हे त कहिड़नि हालात में आर्टिस्ट गुज़रे थो। आर्टिस्ट जेको अथव उहो नरम ऐं नाज़ुक हूंदो आहे इंतिहाई। आर्टिस्ट खे अगरि मारणो हुजे त उहो तव्हांजे गोलीअ सां न मरंदो, तव्हांजे तोप सां न मरंदो, तव्हांजे कंहिं बम गोले सां न मरंदो। उन जे आॾो हिकिड़ो रूट क़िस्म जो माण्हू विहारे छॾियो, आर्टिस्ट मरी वेंदो। आर्टिस्ट मूंखे मारणु तमामु सवलो आहे, उनखे बंदूक जी ज़रूरत न आहे, तव्हां पंहिंजी गोली ख़र्चु कयो, तव्हां सिर्फ़ु रुॻो पंहिंजो चहिरो ख़राबु कयो, आर्टिस्ट परफॉर्म न करे सघंदो, आर्टिस्ट ॻाल्हाए न सघंदो। आर्टिस्ट खे प्यारु ॾियो, आर्टिस्ट खे ईअं सम्झो हू तव्हांजी औलाद आहे। तव्हां जीअं पंहिंजे बच्चनि सां प्यारु कंदा आहियो न, त कलाकार जेको अथव हू तव्हांजो औलाद आहे।
तव्हांजो दोस्त आहे, तव्हांजो भाउ आहे, तव्हांजो पिता आहे, तव्हांजी माता आहे, तव्हांजो सभु कुझु जेको आहे, तव्हांजो मज़हब, तव्हांजो दीन, तव्हांजो धर्म, तव्हांजो आर्टिस्ट आहे। छो त तव्हांजी सुञाणप कराए थो तव्हांजो आर्टिस्ट पूरी काइनात में। तंहिंजे करे आर्टिस्ट किथे जो हुजे, उन सां प्यार कयो, उन सां प्रेम कयो, उनखे मोहबत ॾियो, उनखे इज़त ॾियो। हू तव्हांखे सदाईं तव्हांजे आॾो पंहिंजा जेके गीत विखेरींदो, पंहिंजा जज़्बा विखेरींदो, तव्हांजे लाइ हू पंहिंजी जान ॾेई छॾींदो, पर उन में तव्हांजो मोहबत ऐं कुर्ब ॾियण जी ज़रूरत आहे। तमामु सुठो तव्हां ॻाल्हायो सर, ऐं मां तव्हांखे कुझु चवणु जी जी प्रेम सर सर गुरमुख सर, जी जी चओ। खाली मां चाहींदुमि त मुमताज़ सर अॼु आया आहिनि त खाली ॻाल्हाए न वञनि कुझु असांखे ॿ अखर। न ॿुधायूं था, पर जेको हुननि ॻाल्हायो उन्हनि जे लाइ पहिरियों पंहिंजो तमामु वॾो उनजो मक़सदु आहे। हुनजी ॻाल्हियुनि में हुनजी जेका दिलि मां जेका पुकार निकिती आहे, जेका दिलि मां दाह निकिती आहे, उनखे सम्झण जे लाइ हीउ मंच तमामु नंढो आहे। ऐं जेके व्यूअर्स ॾिसनि था, त मां हमेशह चवंदो आहियां त अगरि कंहिं क़ौम जी ताज़ीब खे, तहज़ीब खे, सक़ाफ़त खे, उनजे तमदन खे, उनजी विरासत खे ज़िंदो रखिणो आहे त बेली दानिश्वरनि खे ज़िंदो रखो। ये दानिश्वर ई आहिनि जंहिंमें कलाकार अचे थो पियो, गायक आहे, राइटर आहे, पोइट आहे। ये दानिश्वर ई आहिनि जेके पंहिंजी सक़ाफ़त खे संभाले वेठा आहिनि। अॻु जीअं न हुजनि त असांजी ॿोली, असांजी तहज़ीब, असांजी उहा सक़ाफ़त, उहा मुअनि जे दिलि जी विरासत, सिंधी जेके पुरअमन हमेशह सॼा वेंदा आहिनि। असां लाल साईं जा पदियड़ा जेके पुरअमन सॾाईंदा आहियूं, सिंधी सिंध वारा सभु, असां सिंधियुनि में उहा जेका ख़ुशूसियत आहिनि, इन्हनि जे बदौलती अहिड़नि फनाकारनि जे बने। बसि मां आख़िर में एतिरो ई चवंदुमि त असांजे सचल सरमस्त साहिबु सूफ़ी साहिबु, इहे पाण ममता लशारी साहिबु बि सूफ़ी में वॾो बिलीव कंदा आहिनि। त चवंदो आहे त न में मुल्ला न में काज़ी, न में मुल्ला न में काज़ी, न में शिया न में सुन्नी, न में मुल्ला न में काज़ी, न में शिया न में सुन्नी, न में सैयद सॾावा, न में सैयद सॾावा, न में नानक न में लक्ष्मण, न में नानक न में लक्ष्मण, गंगा मूल न जावा, न में नानक न में लक्ष्मण, गंगा मूल न जावा, न में काबे न में कबली, मक्के मूल न जावा, यार त मेरा दर्स दराज़ी, सचल नाम सॾावा, सचल नाम सॾावा। इंसानियत हिते ख़तम थी वई। जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं, अॼु सचल सरमस्त जे इन गीत में सभु अची वियो। त इंसान जे लाइ कुझु बि कोन्हे जंहिंजे दिलि में दर्द मोहबत न आहे, प्यार न आहे। उहो इंसान हिंदू हुजे, मुस्लमान हुजे, सिख हुजे, ईसाई हुजे, उहो इंसान ई न आहे। मां त चवंदो आहियां जंहिंजे दिलि में चवंदा आहिनि त तव्हां छो था, तव्हां मस्जिद न वञो, मंदर न वञो, तव्हां काथे बि न वञो, पर तव्हां कंहिं ग़रीब जे अखि जो हिकिड़ो आंसू बि पोचींदो त उते ई मस्जिद ठही वेंदी आहे, उते ई मस्जिद ठही वेंदो आहे, उते ई ख़ुदा पाण अची वेंदो आहे। ऐं इहो सभु असांखे मुमताज़ लाशारी जी आवाज़ में ॾाढो सुठो लॻंदो आहे। अगरि मुमताज़ लाशारी पंहिंजी आवाज़ में इहो हिकिड़ो को सूफ़ियानो अहिड़ो अॼु असांखे मैसेज ॾियनि आवाज़ में। डॉक्टर साहब, मां अर्ज़ु कयां त उहो शेर आहे त मंदर मस्जिद ढा दे जो कुझु ढाई, पर न किसी दा दिल न ढाई, रब दिलियां विच वसदा। असल में ख़ुदा दिलनि में वसंदो आहे। मां तव्हांखे सूफ़ी इज़म जा जेके ॻाया आहिनि, पर असल में मां गवियनि जो शागिर्दु आहियां, तंहिंजे करे मुंहिंजी दिलि चवे थी त मां पंहिंजे उस्ताद सलामत अली ख़ान, उस्ताद तसद्दुक़ अली ख़ान जे हुन हिकु ठुमरी जा हिकिड़ी आस्ताई तव्हांजे आॾो पेश कयां, पोइ वरी अचूं था पंहिंजे सूफ़ीज़म। त ठुमरी बि हिकिड़ो राग जी उहा सिनफ़ आहे जंहिंखे क्लासिक चई सघिजे थो, ऐं उनखे असां सूफ़ीज़म में खणी वेंदा आहियूं। त उन में अहिड़ा ॿोल हूंदा आहिनि। तंहिंजे करे इब्तिदा करियूं था त उस्ताद मुंहिंजे तसद्दुक़ अली ख़ान, उस्ताद सलामत अली ख़ान जो 3 नंबर भाउ जेको मुंहिंजो उस्ताद हो, मां शाम 84 घराणे जो शागिर्दु आहियां। मां उन्हनि जी हिकिड़ी तव्हांखे हिकिड़ी आस्ताई ॿुधायां थो, त उन खां पोइ जेको अचूं था पंहिंजे हुन साॻे बाग़ ते।
अजब दीदम बदरगाह है कलंदर अजब दीदम अजब दीदम बदरगाह है कलंदर नजफ चू नजफ चू मशहदे नूरे मनवर तवाफेगा ज़ियारा तवाफेगा ज़ियारा हज अकबर तवाफे तुरबते या शाहो सरवर सवाबे गाज़ियारा हज अकबर हज अकबर हज अकबर हज अकबर अकबर कलंदर लाल ते जावा है कलंदर लाल ते जावा ते लख लख शुक्र मनावा ओ शेरे लाल दे गावा 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 शेरे लाल दे गावा ते लख लख शुक्र मनावा कलंदर लाल ते जावा 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 ते लख लख शुक्र मनावा सकरी मनावा शुक्र मनावा शुक्र मनावा 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 कलंदर लाल ते जावा ते लख लख शुक्र मनावा मेहंदी लाल दी अरशों आई मेहंदी लाल दी मेहंदी 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 लाल दी अरशों आई मेहंदी लाल दी मेहंदी लाल दी अरशों आई कुल वलियां मिलके लाई इस मेहंदी दा रंग हुसैनी नजफ तू पे आया ते लख लख शुक्र मना ते लख लख शुक्र मना ओ शेरे लाल दे गावा 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 ते लख लख शुक्र मना आसी रे रात आसी सजन मेरा आसी रे रात आसी सजन मेरा ओ सजन मेरा ढोलन मेरा सजन मेरा ढोलन मेरा आसी रे रात आसी सजन मेरा आसी रे रात आसी सजन मेरा केड़े केड़े
तामू पकाओ आ आ केड़े केड़े तामू पकावा अले क्या क्या खासी ओ अले क्या खासी सजन बिदायासी आसी रे रात आसी सजन बिदासी सजन मैदासी ढोलण मैदासी सजन मैदासी ढोलण मैदायासी आसी रे रात आसी सजन मैदायासी आसी रे रात आसी सजन मैदा आ क्या बात है सर। इहो एक्चुअली मां ये ठुमरी ॿुधण ई चाहियां पियो। मां चाहियां पियो त भई मां कुझु अहिड़ो ॿुधां त कुझु अलॻि हुजे, पर सर हिकदमि माना ईअं मज़ो अची वियो, ईअं माइंड फ्रेश थी वियो। थोरनि ॾींहंनि खां मां बि थोरो डिस्टर्ब हुयुमि, बट हे ॿुधी करे मुंहिंजो ईअं माइंड फ्रेश थी वियो। हाणे सॼो ईअं तारूं हिली वियूं दिमाग़ जूं, ऐं ॾाढो मज़ो पियो अचे ॿुधण में। ऐं असां सां गॾु तव्हांखे जीअं त ख़बर आहे, तव्हां स्क्रीन ते ॾिसी था सघो त मूंसां गॾु हींअर आरती दीदी ऐं गोपचंदर अंकल बि असां सां जुड़िया आहिनि, त उहो बि तव्हां सां कुझु गुफ़्तगू करणु चाहिनि पिया। मूंखे चयूं फ़ोन ते त बिल्कुलु 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 मूंखे ख़ुशी थी थिए। मां ॾाढो ख़ुशि आहियां। सलाम अॼु हिन सलाम सलाम। डैडी जी दीदी तव्हां कुझु चवणु चाहियो पिया? बस बेहद ख़ुशी आहे त असांजा, मां त चवंदसि हाणे मुंहिंजा चाचा आहिनि नंढा, छो त ही मास्टर चंद्र जा चौथो नंबर पुट आहिनि। बराबर आहे। ऐं मुंहिंजा पिता जा नंढा नंढा भाउ आहिनि, त असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त तव्हां आया आहियो। अॼु सुबुह जो बि असांजूं जाम ॻाल्हियूं थियूं आहिनि पाण में। स्वागत। ऐं मूंखे वरी प्रेम चयो त तव्हां सरप्राइज़ कजो, प्लीज़ अचो। त इट इज़ वेरी नाइस ऑफ प्रेम भैया कि तव्हांजे शो में असांखे बि इनवाइट कयो अथऊं। थैंक यू वेरी मच। थैंक यू सो मच। त मां कंदुमि न दीदी, छो त मुंहिंजो फर्ज़ु आहे। छो त तव्हां मूंखे हिन लाइक़ु सम्झो था, तव्हां मूंखे हिन लाइक़ु सम्झो था, तॾहिं हेॾी वॾी डिग्निटी हिन मूं जहिड़े ग़रीब शो में अची करे 4 चंड लॻाइनि था। ऐं जीअं त गुरमुख, इहो सभु प्यार आहे, प्यार आहे, प्यार आहे। हा प्यार त आहे, प्यार त आहे। पर दीदी मां चाहींदुमि हाणे तव्हां मास्टर चंद्र साहिब जे फैमिली मां ब्लड मां आहियो सभु, तव्हां हींअर गॾु थिया आहियूं थोरो, त मां बि मास्टर चंद्र साहिब खे चङो ॻाईंदो आहियां। हाणे कुझु तव्हांजे वातां बि कुझु ॿुधूं सर। असां त सोचियो ई न, असां रुॻो ॻाल्हाईंदासीं। न न मां ॿुधणु चाहींदुमि गोप सर खां बि कुझु। गोप सर अगरि असांखे ॿुधाए सघनि। डैडी ॿुधायो हिकु जी पैराग्राफ जी ॿुधायो। हाँ हिकिड़ो कलाम दादा जन जो रिकॉर्ड आहे, गज़ल, सिंधी गज़ल, वो पेश करो। वेरी गुड, वेरी गुड। दुखन सुखन पाने
कयो गुजारो गॾु लॻा हुनई हली मथ कई लॻी हुनई बुलावट ओ सुखन चरे सुखन कयो सॼियो अॼु सूरजी सारी निकली जो सजनो चलती चरी चरी वाह दुनिया गया वसवास दुनिया गया वसवास चित जल्दी करी बढ़िया संगे संगे चली चली संगे संगे चली सुख जो नास दुनिया में सुख न मिलंदो सुख जो आस दुनिया में सुख न मिलंदो दुनिया में फकत बढ़िया संगे संगे चली चली आजादी तो जमाई आजादी आवाज़ अचे थोड़ो आरती जी थोड़ो आवाज घट तो अचे तव्हां भी निकलो तव्हां ॿुधायो माइक खे थोड़ो अॻिते वात जे पासे कंदा हारमोनियम जे अगरि तव्हां न वॼायो हारमोनियम जो आवाज वधीक तो अचे वोकल घट तो अचे वोकल घट तो अचे हारमोनियम के घट था कयूं हाँ हारमोनियम तव्हां न वॼाए Daddy, सघो let it be little and मुंहिंजे सुरम पंहिंजे दादा साईं जो ही कलाम पेश कयां थी रुसण में छाहे रुना रीत रुसण जे रमज़न जाना रुसन रुसण में छाहे राना रीत रुसण जे रमज़न जाना रुसन रुसण में सुखन जे पाले दुखन में पे दाम में फांसी दिल की वे जह घाया ओ जह घाया चंद्र घराना सामो मलज करे पुछाना रुसन रुसन छाहे राणा रीत रुसण जे रमज़न जाना रुसन रुसण में प्रीत पुराणी पेच पुराना इश्क गुण
सियाणा ओ मूमल साग भलो ओ मूमल सागी बाग पुराना दर्दन दाग पुराना सुनर सड़न छाहे राणा रीत रुसन जे रमज़ान जाना रुसन रुसण में ओ पेरे पवंदी सान चवंदी सान ओ पेरे पवंदी सान ला चवंदी सान रही वही रात भंगोरा में अल्लाह रही वही रात भंगोरा में पेरे पवंदी सान चवंदी सान सरत्यो शाह लतीफ चमिया ओ भिट जो घोट लतीफ चमिया उल्लो चला दी सान चवंदे सान ओ गोले ला दी सान अल्लाह चवंदे सान रही रात भंगोर में अला रही वही रात भंगोर होला रही वही रात भंगोर में आयो लाल सभई चौ झूलेलाल। थैंक यू जी तमाम खूबसूरत तव्हां गायो ऐं मुमताज़ लाचारी हींअर कनेक्टेड ई आहिनि त मां चाहींदुमि मुमताज़ सर तव्हां कोई मास्टर चंदर साहिब जन जो हिकु कलाम अगरि ॿुधाए सघो मास्टर चंदर हिकिड़ी लाइन खाली मास्टर चंदर साहिब जी जेका तव्हां भॼन ऐं कलाम ॻाईंदा आहियो न मूंखे ॾाढो वणंदो आहे जेको मां लर्न बि कंदो आहियां। सजण साणे सजण साणे सजण सजण दोस्त साणे वतन सजण ऐं साणे के अणासीअ विसरे सजण ओ सजण सजण ऐं साणे के अणासीअ विसरे हैफ़तनी खे होय वतन जन विसारियो विसारी दे जे तूं मूंखे त दुनिया भी विसारी दे धिकारी दे जे तूं मूंखे त दुनिया भी धिकारी दे विसारी दे जे तूं मूंखे त दुनिया भी विसारी दे ज़माने जे निगाहों में ज़माने जे निगाह ज़माने
ज़माने ज़माने ज़माने ज़माने ते निगाह ज़माने मां मौसीक़ी जे उन्हनि सुरनि खे छेड़ियां थो जेके असल मौसीक़ी जी गायकी आहे ज़माने जे ज़माने जे ज़माने ज़माने जे निगाहों में ज़माने जे निगाहों में चंद्र जीअरे मुअल आहे मुअल खे जे जियारी दे मुअल खे जे जियारी दे त दुनिया जी जियारी दे विसारी दे दे तूं मूंखे त दुनिया जी विसारी दे धिकारी दे दे तूं मूंखे त दुनिया धिकारी दे क्या बात है सर। प्रेम साईं हिकिड़ी ॻाल्हि प्रेम जी मां तव्हांखे सभिनी खे हिकिड़ी व्यूअर्स खे ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदुमि गीत ॻाइण सां गॾु जेका पंहिंजी गुफ़्तगू आहे उहा तारीख़ी आहे ऐं पंहिंजो मेल जेको आहे उहो तारीख़ी आहे पाण कुझु गुफ़्तगू कंदा हलूं ताकी दुनिया खे अवेयरनेस थिए जी अल्लाह जी सर गुरमुख सर जी जी अची वेंदा मुमताज़ लाशारी साहब ॾिसो न जी चवंदा आहिनि ॾीओ जेको हूंदो आहे न जी जी आरती कुझु चवण थी चाहे जी तव्हांजो माइक बंदि आहे आरती जी हाँ तव्हांजो माइक बंदि आहे आरती जी माइक बंदि आहे खुली पर वरी बस मुझे मज़ो अची वियो ये तो गुफ्तगू जेका सॼी राति हलंदियूं हलन त पिया ॻाईंदा आहियूं। बहुत बहुत आरती जी तव्हां त मां त चवंदो आहियां तव्हां त चवंदा आहिनि न एॾा भाग्यशाली आहियो जंहिं शख्सियत खे असां त न ॾिठोसीं असांजे वॾनि ॾिठो मुंहिंजो नानो भगत हूंदो हो अगरि तव्हां मूंखे यादि हूंदो मुंहिंजे नाने जो नालो भगत घनश्याम दास कंदरनि में अच्छा उन सां गॾु लुडू फ़कीर हूंदो गुरमुख भगत हूंदो उहे सदाई मास्टर चंद्र जा गीत ॻाईंदा कंदरनि में मास्टर चंद्र सां गॾु हुन कम बि कयो हालाणी बेलाणी में हालाणी बेलाणी जी दरबार में मास्टर चंद्र सां गॾु ॻाईंदा हुया असांखे उहे ॿुधाईंदा हुआ भगत त हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां पियो त जेका असांजे मोहतरम मुमताज़ लाशारी साहिबु ॻाल्हि कई असांजे शान चौरसिया घराने मां इहो गवारानो जेको ग्वालियर जो आहे जेको हिकिड़ो तमामु वॾो गायकी में चवंदा आहिनि त उस्ताद सलामत अली खान जा 4 भाइर बि हुया उस्ताद अख्तर अली खान उस्ताद तसद्दुक अली खान ज़ाकिर अली खान ऐं नज़ाकत अली खान इहे 5 भाइर उस्ताद सलामत अली खान त साईं मूंखे इहो पुछणो आहे अॼु एॾी सुठी तव्हां ॻाल्हि ॿुधाई आहे असांजे व्यूअर्स खे त इहा चवंदा आहिनि त 11वीं जनरेशन हुई जेका उस्ताद सलामत खानी नज़ाकत अकबर खानी हुया हींअर हिननि जी कहिड़ी जनरेशन सिंध में या किथे आहे जेका इन विरासत खे संभाले वेठी आहे साईं उस्ताद सलामत अली खान जो उस्ताद तसद्दुक अली खान मुंहिंजो जेको उस्ताद आहे 3 नंबर भाउ आहे उन जा 2 पुट आहिनि ऐं लाहौर में रहनि था ऐं तमामु हिकिड़ा सुठा गायक बि आहिनि ऐं उन्हनि जी जॉब बि आहे प्रोड्यूसर आहिनि रेडियो पाकिस्तान ते उन खां अलावा उस्ताद सलामत अली खान जो जेको फर्ज़ंद आहे उहो शफ़क़त अली खान तव्हां ॿुधो हूंदो वॾो नालो आहे शफ़क़त अली खान ईअं सम्झो त सलामत अली खान त आहे ई आहे पर हुननि जे 7 पीढ़ियुनि खे शफ़क़त अली खान जेको आहे रंग लायो आहे 4 चंड लाया आहिनि हुन पंहिंजे कला सां ऐं शफ़क़त अली खान हिकिड़ो दुनिया जो वॾो ॻाइण वारो दुनिया जो वॾो हिकिड़ो ॻाइण वारो उन खां पोइ हू सूफ़ी क़िस्म जो माण्हू आहे ऐं हिकिड़ो लाजवाब इंसान आहे ऐं हू पंहिंजे घराणे खे संभालियो वेठो आहे
मूंखे त ईअं लॻंदो आहे त उस्ताद सलामत अली ख़ान वापसि मोटी आयो आहे शफ़क़त अली ख़ान जे रूप में। त अहिड़े नमूने सां अहिड़ा पुट ॼमनि, ओ चवनि था न त भले ॼायूं मारियूं संधियूं सालहनि, भले ॼायूं मारियूं संधियूं सालहनि, महशर जे दिहाड़े तन खे ॾाण मिलनि, ॿियनि जी वीचारनि उजागा ई अजाया कया। तो अहिड़ी बिल्कुलु औलाद जन खे पैदा थिए थी, उहे ख़ुशि नसीब आहिनि। त उस्ताद सलामत अली ख़ान जो जेको पुटु आहे, वरी उन जा 2 पुट आहिनि, अरे very शफ़क़त good. अली ख़ान जा 2 पुट आहिनि, उहे कमाल जो ॻाइनि था, उहे बि उहे लाजवाब ॻाइनि था। त मौसीक़ी साईं, मां मौसीक़ी खे पंहिंजी ज़ुबान में ईमान चवंदो आहियां, मौसीक़ी बिल्कुलु खे ईमान चवंदो आहियां, सुर जी खे ईमान चवंदो आहियां। सुर ईमान जी निशानी आहे। सुर जंहिंमें न आहे उहो बेईमान आहे, बेईमान बिल्कुलु। इंसान ई कोन्हे। वाह 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 वाह। सुर बहुत अच्छे। जी डॉक्टर साहब। जी साईं, न मां साईं इहो पुछण ॿुधाइण पियो चाहियां सभिनी खे त असांजे मुमताज़ लाशारी साहिब खे जेको आहे प्राइड ऑफ परफॉर्मेशन जो पाकिस्तान गवर्नमेंट बि इनाम सां नवाज़ियो आहे, ऐं तमामु घटि फनकारनि खे इन परफॉर्मेशन जो प्राइड जेको परमिशन जेको अवार्ड ॾिनो वियो आहे, तमामु घटि फनकारनि खे सिंध में ॾिठो आहे। साईं उस्ताद अमानत अली ख़ान जेके ॻाईंदा हुआ, उहे बि इन्हनि घराने जा आहिनि छा? उहे साईं पटियाला घराणो, वो पटियाला ही शाम चौरासी उस्ताद सलामत अली ख़ान, वो पटियाला घराणो, उहे बि वॾा गायक आहे। उहो अमानत अली ख़ान, फतेह अली ख़ान भी वॾा गायक हुआ। ऐं उस्ताद सलामत अली ख़ान ॻाल्हि कंदो हो त हमें गाने का मज़ा इनके साथ आता है, यानी असांजो ॻाइण जो मज़ो जेको आहे अमानत अली ख़ान ऐं फतेह अली ख़ान वारनि सां असांखे ॻाइण जो मज़ो ईंदो आहे। छो त उहो जॾहिं जोड़ मिलंदो आहे न साईं, मल जॾहिं पहिरें जोड़ जा मल मिलंदा आहिनि त संदरो थींदो आहे, पोइ उन संदरे में मज़ो ईंदो आहे। त पंहिंजे जोड़ जीसी सां ऐं उन सां मल करण में मज़ो ईंदो आहे। वाह साईं वाह, बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां एॾियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं। ऐं शाह साहिब जे हिकिड़े बेत सां वरी मां चाहींदुमि तव्हां अञा असांजे व्यूअर्स खे हिकिड़ो अञा तव्हांखे जेको तव्हांजी दिलि खे जेको तव्हांजे दिलि खे छुईंदो हुजे, जंहिंमें ॻाइण सां ईअं लॻे त तव्हां बसि असांखे उन मंज़िल ताईं वठी विया हो जिते अलाह मिले थो, रहबर मिले थो, रूफ सूफ़ी मिलनि था। त शाह साहिब चयो आहे न, किन ॻाल्हियूं कयूं कम जूं, किन कई ॻाल्हि अजाई, किन ॻाल्हियूं कयूं कम जूं, किन ॻाल्हि कई अजाई, किन कया सख़्त गुनाह, किन रोयाणो पोइ घणनि खे, रुआयो घणनि खे, किन पंहिंजी अख पिसाई। सचल साईं चए थो, सचल ज़िंदगी थींदे सजाई जॾहिं रिझाईंदे रब खे। सचल साईं चए थो त पंहिंजे इहा ई जेका मौसीक़ी आहे, उहा ई चवंदा आहिनि त अलाह साईं खे रिझाइण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। पंहिंजे रब खे, पंहिंजे मुर्शिद खे सचल साईं चवंदो आहे त जेका मौसीक़ी जेको सम्झी वियो, उहो चवंदा आहिनि अलाह सां मिली वियो। हिन में केतिरी क़दुरु सदाकत आहे साईं। पाए पांद गिचीअ में, पाए पांद गिचीअ में, अंगण जे अतन अवगुण ऐब कचायूं ढकण थी धकजन। हाणे ही असांजे सिंधी जेका गायकी आहे, उहा असांजी प्योर ओरिजिनल सिंध जी गायकी आहे, जंहिंमें मावरूं लोली ॾींदियूं आहिनि ऐं जंहिंमें असांखे जो नंढड़े ॿार खे निंड अची वेंदी आहे। जीअं असांजा गायक ॻाए विया, त ही असुल बि जेका सिंध जी गायकी आहे हिन क़िस्म जी आहे। पाए पांद गिचीअ में, अला जे अतन अवगुण ऐब कचायूं ढकण थी धकजन। ओ तोड़े लख हुजन त बि माफ़ियूं ॾिजन में ज़रा, मरी वेंदे मनड़ा तूं तबाड़ो न कंहिंसां बोल, मरी वेंदे मनड़ा तूं तबाड़ो न कंहिंसां बोल। ओ छॾ होॾ वॾाई होल, वञी रिझाए वठ रुठन खे, कर ख्याल मिठा जानी ही दुनिया छॾे वेंदे, कर ख्याल मिठा जानी ही दुनिया छॾे वेंदे। छो दिलड़ियूं रजाई थो तूं पाण लॾे वेंदे, छो ॿियनि खे रजाई थो तूं
पाण लॾे वेंदे कर ख़्याल मिठा जानी ही दुनिया छॾे वेंदे छो दिलिड़ियूं रजाई थो तूं पाण लॾे वेंदे छो ॿियनि खे रजाई थो तूं पाण लॾे वेंदे ही दुनिया फानी आहे हिते केरु न रहणो आहे ही दुनिया फानी आहे हिते केरु न रहणो आहे बाक़ी रहंदी ॻाल्हि उहा जेका हितड़े छॾे वेंदे ओ बाक़ी रहंदी ॻाल्हि उहा जेका हितड़े छॾे वेंदे कर ख़्याल मिठा जानी ही दुनिया छॾे वेंदे छो दिलिड़ियूं रंजाई थो तूं पाण लॾे वेंदे छो ॿियनि खे रंजाई थो तूं पाण लॾे वेंदे जहिड़े तहिड़े हाल सी जहिड़े तहिड़े हाल सी हेठां ई हलजे जहिड़े तहिड़े हाल सी हेठां ई हलजे अदा जहिड़ो मिले जंहिंखां त झोल वॾो झलजे पाण खणी पलजे देह न डोरा पोॾिजे ओ करे हिरस अदा एॾो पंहिंजूं निंडड़ियूं फिटायूं थई करे हिरस अदा एॾो पंहिंजूं निंडड़ियूं फिटायूं थई उहे साण न हलंदई जन लइ महल अॾे वेंदे उहे साण न हलंदई जन लइ महल अॾे वेंदे न रहंदे तूं न रहंदुसि मां न रहंदो को विहूं छाले न रहंदे तूं न रहंदुसि मां न रहंदो को विहूं छाले ओ फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विहूं छाले ओ फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विहूं छाले न रहंदे तूं न रहंदुसि मां न रहंदो को विहूं छाले ओ मोहबत ॾे मोहबत वठि मोहबत में मज़ो आहे ओ मोहबत ॾे मोहबत वठि मोहबत में मज़ो आहे इहो ई आहे दुनिया में सचो सौदो विहूं छाले इहो ई आहे दुनिया में सचो सौदो विहूं छाले ओ फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विहूं छाले न रहंदे तूं न रहंदुसि मां न रहंदो को विहूं छाले न रहंदे तूं न रहंदुसि मां न रहंदो को विहूं छाले विहूं छाले विहूं छाले वाह वाह अॼु ॿियो ई कुझु गुरमुख सर भॻवान को घुरी वठूं आहे झूलण को कि अॼु जो ॾींहुं असांखे एतिरो इहो ई चवण वारी कि इहो ज़रूरु ॻायो ऐं तव्हां इहा इच्छा पूरी कई आहे बिल्कुलु गुरमुख सर मां त स्पीचलेस आहियां मूंखे शब्द न आहिनि ऐं प्रेम भरतिया तव्हां चओ मां मुमताज़ सर जे लाइ जेतिरो चवां एतिरो घटि आहे मां शॉर्ट में चवंदुमि मुमताज़ सर तव्हांखे त तव्हांजो जेको गानो आहे अम्मा उन मूंखे एॾी मशहूरी ॾिनी आहे मां तव्हांखे ॿुधायां त यूट्यूब ते कॉम्पिटिशन थी हुई वर्ल्ड इंटरनेशनल सिंधी सॉन्ग्स जी जंहिंमें 2nd नंबर ते इहो गानो आयो ऐं मूंखे एॾी ख़ुशी थी त इहो गानो मां ॿुधी करे हिनखे गानो न चवंदुमि हाणे त मां इहो त मुंहिंजी जान आहे हाणे छो त इहा मुंहिंजी जान थी वई हा ही भॼन आहे मां जो जीअं गुरु जो को भॼन ॻायूं था त असांजा वॾा वॾा गुरु असांजा माता पिता आहिनि असांजा वॾा में वॾा मुर्शिद जेके आहिनि उहे असांजा माता पिता आहिनि त ही हिकिड़ो भॼन आहे
ही पंहिंजी जीजल माउ जे उन शान में, उहा माउ जेका कुख में रखे थी 10 महीना पेट में रखे थी, सांढे थी, वरी जॾहिं दुनिया में आणे थी, पंहिंजा सूर सदमा सही, तकलीफ़ूं सही, उन ॿार खे दुनिया में जनम ॾिए थी, वरी उन ॿार जे लाइ रातियुनि जूं रातियूं जागे थी, उजागा करे थी, पाण जेको आहे सो उन पोसल वारे पासे ते, उन ॿार जे गंदगी वारे पासे ते सुम्हे थी, ॿार खे उन साफ़ सुथरे पासे सुम्हारे थी, उहा माउ जीजल। ऐं उहा माउ जेका ॿार खे पाले पोसे हुनजी जेका हुनखे पढ़ाए लिखाए ऐं हुनखे हिकिड़े सुठी मंज़िल ते पहुचाए थी, उहा माउ आहे। उन माउ जे पुठियां उन भॻवान जो हथु आहे, उन धणी जो हथु आहे, उन मुंहिंजे मालिक जो हथु आहे, ईश्वर जो हथु आहे। ऐं उहा माउ ई त ईश्वर आहे, उहा माउ ई त भॻवान आहे, उहा माउ ई त असांजो सभु कुझु आहे, जेका उन ॿार खे ताते पाले तयारु करे थी। मां त चवां थो रोज़ पंहिंजी माउ जा चरण धोई पियो, रोज़ उन जी तव्हां पूॼा कयो। मां सम्झां थो इन खां वधीक ॿी का तव्हांजी इबादत ई कान्हे। तव्हांजो गुरु तव्हांजी माउ, तव्हांजो उस्ताद तव्हांजी माउ, तव्हांजो दीन तव्हांजी माउ, तव्हांजो धर्म तव्हांजी माउ, तव्हांजी काइनात तव्हांजी माउ। माउ आहे त सभु कुझु आहे, माउ न आहे त काइनात ऊंधा ई आहे। वाह ॾाढी सुठी ॻाल्हि कई सर। त उन ई माउ जे लाइ मां तव्हांखे चवंदुमि त मुंहिंजी माउ हींअर इहो शो ॾिसे थी त मूंखे चई त मुमताज़ सर अचनि था, हिकु लाइन ज़रूर ख़ाली, त मां विड़ी थो पवां तूं खिली थी पवें, हीअ लाइन ज़रूर। मां विढ़ी थो पवां तूं खिली थी पवीं, मालिकी थो वञा तूं मिली थी वञी। मां विढ़ी थो पवां तूं खिली थी पवीं, मालिकी थो वञा तूं मिली थी वञी। ओ तुंहिंजा पेर चुमा मुंहिंजी मिठड़ी अम्मा, ओ तुंहिंजा पेर चुमा मुंहिंजी मिठड़ी अम्मा, ओ अम्मा, ओ अम्मा, ओ अम्मा, ओ अम्मा, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तो सदके थियां, तो सदके थियां, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तो सदके थियां, तो सदके थियां। जी झुरंदो रखी मुर्क मुंहं ते रखी, जी झुरंदो रखी मुर्क मुंहं ते रखी, पाण बुख ते रखी मूंखे ड्रौ ते रखी, पाण बुख ते रखी मूंखे ड्रौ ते रखी। ओ तुंहिंजा गीत ॻायां मुंहिंजी जीजल अम्मा, ओ तुंहिंजा थोरा मञा मुंहिंजी मिठड़ी अम्मा, ओ अम्मा, ओ अम्मा, ओ अम्मा, ओ अम्मा, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तो सदके थियां, तो सदके थियां, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तो सदके थियां, तो सदके थियां। चीच तुंहिंजी मिली सुख सहारो मिलियो, तुंहिंजूं बाहूं खुलियूं ॿियो किनारो मिलियो। चीच तुंहिंजी मिली सुख सहारो मिलियो, तुंहिंजूं बाहूं खुलियूं ॿियो किनारो मिलियो। ओ मां थो मंज़िल ॾिसां मुंहिंजी मिठड़ी अम्मा, ओ मां थो मंज़िल ॾिसां मुंहिंजी मिठड़ी अम्मा, ओ अम्मा, ओ अम्मा, ओ अम्मा, ओ अम्मा, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तो सदके थियां, तो सदके थियां, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तो सदके थियां, तो सदके थियां, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तो सदके थियां, तो सदके थियां, तो सदके थियां। वाह वाह सर। ऐं तव्हां हिकु ईअं थींदो आहे न कि जेकी गायकी जेकी थींदी आहे, गायक थींदा आहिनि, वो भले पंहिंजो शरीर छॾे हली वेंदा आहिनि, लेकिन उन जा जेके गीत आहिनि, उन जा जेके कलाम आहिनि, वो सालों साल 7 पीढ़ियूं घणियूं पीढ़ियूं वो ॿुधी ॿुधी करे ई वॾियूं थींदियूं आहिनि। त सर लेजेंड्स ऑलवेज लेजेंड हूंदा आहिनि, तव्हां त लेजेंड आहियो। त सर तव्हांखे त मतिलबु असां छा चऊं, अॼु त असांजा जेके आहिनि न व्यूअर्स एॾा सुहिणा सुहिणा कमेंट था करनि तव्हांजे लाइ कि तव्हां अॼु असांजी दिलि ख़ुशि करे छॾी आहे। त सर सिंधीवुड चैनल ते तव्हांखे हिकिड़ो ॿियो बि वाइदो करणो पवंदो कि जॾहिं बि हिन हिंद मां हिकिड़ी बि आवाज़ आई तव्हांजे लाइ कि तव्हां मतिलबु अचो असांखे हिकिड़ो कुझु गीत कलाम लाइ हाज़िर थियो, सर तव्हांखे तॾहिं तॾहिं अची करे पंहिंजी गायकी सां असांजे दर्शकनि खे ज़रूरु ख़ुशि करणो आहे। ॾिसो बाबा, जेकर
मूं डॉक्टर साहब खे अॻे दफ़े ॿुधो, डॉक्टर गुरमुख साहब खे, उन्हनि जेके मोहब्बत मां जेके शब्द ॻाल्हाया मुंहिंजे लाइ, चवंदा आहिनि त हू हिकिड़ो मूं शेर चयो आहे त अणॼाण जी वाह वाह ते थियण शाद न घुरिजे, वाह अणॼाण जी वाह 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 ते थियण शाद न घुरिजे, बेदाद ॾिए दाद उहो दाद न घुरिजे, बेदाद ॾिए दाद उहो दाद न घुरिजे, मदहोश कदरदान जी कोडी बि भली आहे, भली हाँ आहे, हाँ मदहोश कदरदान जी कोडी बि भली कोडी आहे, बि भली आहे। नादान हथां जन्नत शदाद न घुरिजे, वाह, शदाद वारी जन्नत न घुरिजे। इहो दाद जेको आहे, जेके शब्द निकिरंदा आहिनि, जेके इंसान जे अंदरां जेको हिकिड़ो जज़्बो निकिरंदो आहे, उहो ख़ुदि ॻाल्हाईंदो आहे। त मूंखे यादि आहे लास्ट ईयर जेको डॉक्टर साहब ॻाल्हायो पिए, त जॾहिं इंसान खे तव्हांजे कम जी भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो शेर आहे, जेकी मोए पुॼाणा सो जानिब कयो जीअरे, जेके मोए पुॼाणा, मुंहिंजे मोए खां पोइ तव्हां जेको कुझु कंदव, घोड़ा घोड़ा कंदव, उहो मुंहिंजे जीअरे कयो, मुंहिंजे मोए खां पोइ कंदो, मां त न हूंदुसि, मूंखे त ख़बर कान पवंदी। तंहिंजे करे असां जेके माण्हू आहियूं, ख़ासि करे मां पंहिंजी ॻाल्हि कंदुसि, त मां हिकिड़ो नंढड़ो आर्टिस्ट आहियां, पर मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो घाड़ेटो आहे, पंहिंजो हिकिड़ो अंग आहे, पंहिंजो हिकिड़ो रस्तो आहे। मूं इंसान ज़ात जे लाइ ॻायो आहे, त मां उनखे पंहिंजे लफ़्ज़नि सां उनखे पैगाम ॾियां ताकी हुन में इंसानियत अचे। हाणे सोनारे जो कमु आहे सोन विकिणणु, मां हिकिड़ो सोनारो आहियां, मूंखे ज़ाहिर आहे पंहिंजे कस्टमर सोन वठण वारे जो इंतज़ारु करणो पवंदो, लोह वारो कस्टमर मूंखे न खपे, ॿिए कंहिं सामान वठण वारो मूंखे इंतज़ारु करणो पवंदो, त सोन जो ख़रीदार मूंखे खपे थो। हाणे उन सोन जे ख़रीदार जे लाइ मां इंतज़ार में आहियां, त जेको सोन वठंदो त मां त उनखे ज़रूरु ॾींदुसि, छो त हू सोन खे सम्झे थो। त हिकिड़ो शेर आहे न, सिकत सॼण यार जी मूंखे कपे ऐं कोरे, ऐं तोरे, सिकत सॼण यार जी मूंखे कपे ऐं कोरे, जीअं सोनारो सोन खे टके ऐं तोरे, आओ पिरी ओरे त गॾु गुज़ारियूं ॾींहड़ा। सो ही जेको मोहब्बत आहे, ही मोहब्बत वॾी परवान चाढ़ींदी आहे इंसान खे, असांखे जेका ही जोड़ियूं विची आहे, इहा मोहब्बत आहे। मां हरगिज़ कॾहिं बि न विसारींदो आहियां, ऐं उहो जेको कंहिं बि माण्हू खे, कंहिं बि आर्टिस्ट खे खपे छा, उनखे तव्हां मान ॾियो, उनखे प्यार ॾियो, ऐं हू वरी जी पवंदो, वरी हुनजी हयाती वधी वेंदी, ऐं उहो तव्हांजे लाइ गीत ॻाईंदो, उहो तव्हांखे एंटरटेन कंदो। हूअं बि ऐं ही कला जेका आहे, उहो कुदरत जो निज़ाम आहे, ख़ुदा जी ज़ात खां इहा शइ मिदात मिलंदी आहे। सिखे सभु को तो सिखणु ज़रूरी आहे, पर जेका कुदरत जी दया आहे, जेका कुदरत जी महिरबानी आहे, जेका हुन मालिक जो मथां असांजे जेका हुनजी आसीस आहे, उन खां सवाइ आर्टिस्ट नथो थी सघे। ऐं हिन कम में जेतिरो झुकंदो ओतिरो मथे वेंदो, हिन में जेतिरो पाण खे घटि कंदो ओतिरो मथे वेंदो। भिटाई साहब चयो न त वण था मेवो कनि, वण था मेवो कनि, पाण न खाइनि पंहिंजो, वण मेवो पंहिंजो न खाईंदो आहे, वण था मेवो कनि, पाण न खाइनि पंहिंजो, लकड़ भितर छपड़ूं छाड़ूं रोज़ सन, फरियो था फरनि मुद सारियो पंहिंजी। जॾहिं वण खे उहो फर थींदो आहे, माण्हू हुनखे पथर हणंदा आहिनि त हू फर ॾींदो आहे, माण्हू हुनखे लकड़ हणंदा आहिनि त हू पंहिंजो फर ॾींदो आहे। वरी साल खां पोइ उहो साॻियो वण वरी उन फर सां सिंगारजी वेंदो आहे। अहिड़े नमूने सां आर्टिस्ट जेको आहे, उनखे बि माण्हू पथर भले हणनि, पथर हणंदा, पर हू आर्टिस्ट जेको आहे, उहो पथर खाई बि तव्हांखे बुरकूं ॾींदो, पथर खाई बि तव्हांखे सुर ॾींदो, पथर खाई बि धिका खाई, तकलीफ़ूं खाई, ओजागा करे, पंहिंजी अखियुनि जो नूर ॾेई तव्हांजे लाइ। छो त ही जेको कला आहे, ही अमानत आहे, ही अमानत आहे ॿुधण वारे जी। कलाकार खे अल्लाह ख़ासि मिटी मां पैदा कंदो आहे, कलाकार खे सदियुनि में ख़ुदा पैदा कंदो आहे, ऐं उन कलाकार खे पंहिंजो ख़्यालु करणु खपे, हुनखे ॻाल्हाइण जो ख़्यालु करणु खपे, हुनखे उथण वेहण जो ख़्यालु खपे, हुनखे लिबास पाइण जो ख़्यालु खपे, हुनखे नंढे वॾे करण जो ख़्यालु खपे, हुनखे ज़िंदगीअ में हुनजे लाइ वॾो हिकिड़ो इम्तिहान आहे हुनजी ज़िंदगी गुज़ारण जो। कलाकार उहो आहे जेको संभाले हले, हमेशह झुकी हले, हमेशह, छो त इज़त माण्हू खे झुकाईंदी आहे। बार ते हिकिड़ो राशिद साईं जो हिकिड़ो शेर आहे त अहसाननि जे बार खां कंधु झुकायां थो,
एहसाननि जे बार खां कंध कंधु झुकाइण। झुकाइण। एहसान अहिड़ी शइ आहे डॉक्टर साहब जंहिंजे करे उहो माण्हू जो कंधु झुकी वेंदो आहे। हाणे असां जेके माण्हू आहियूं, तव्हां ॾिसंदा आहियो, ही नौजवाननि खे सम्झायां मां त जॾहिं तव्हां ॾिठो हूंदो त जवानी में माण्हू सिधो हूंदो आहे, ताक़तवर हूंदो आहे ऐं हेल्दी हूंदो आहे, ऐं जॾहिं जॾहिं हू झूनो थींदो वेंदो त हू सनड़ो बि थींदो वेंदो ऐं हू झूनो झुकंदो वेंदो ऐं हुनजो कदु जेको आहे छोटो थींदो वेंदो, नंढो। तव्हां इहो मुशाहिदो कयो हूंदो, तव्हां ॾिठो हूंदो पंहिंजे वॾड़नि खे, त उहो झुकी 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 आख़िरकार हू सफ़ा ईअं थी वेंदा जीअं पैदा थियो हो, त हू आख़िर में वरी ॿाराणी सूरत में अची वेंदो। तंहिंजे करे असां सभु उन पासे वरणा आहियूं। असांखे सभिनी खे उन पासे, अॼु असां जेकर जवानी में आहियूं त असांखे हुस्न जवानी 4 ॾींहं आहे न। मूं हिकिड़ो गीत ॻायो त जवानी सोन जहिड़ी थई, जवानी जो क़दुरु कर तूं। जवानी सोन जहिड़ी थई, जवानी जो क़दुरु कर तूं, छॾे ॾे कम अजाया सभु, ख़ुदा जो। जी जी सर जो कुछ अची वेंदा नेटवर्क वरी, इशू आहे लॻे थो। जी अची वेंदा 1 मिंट जी में अची वेंदा। एॾियूं प्यार भरियो ॻाल्हियूं, इहो उहो ई ॿुधाए सघंदो आहे शख़्स जंहिंजे दिलि में चयोमांव न त मोहबत इंसानियत भरियल हुजे। मोहतरम मुमताज़ लाशारी साहब असांजे सिंध जो हिकिड़ो तमामु माया नाज़ फनकारनि में हिकिड़ो आहिनि। अलाह साईं उनखे वॾी हयाती ॾे, हुन प्रभु परमेश्वर से इहा ई प्रार्थना आहे। ऐं ख़ासि करे अॼु साईं जेका यंग जनरेशन में जेका हीअ जोड़ी साम्हूं वेठी आहे, असांजे बचाणी साहब ऐं साथी, त मां चाहींदुमि त इन्हनि जे लाइ बि असां दिलि जी गहराइनि सां ॾाढो फ़ख़्रु आहे असांखे त हिननि जेको अॼु गीत ॻायो मुमताज़ लाशारी जो, हक़ीक़त मां त जेका हुनजे सुर जेको ताल हुन ॻायो, जेको सुर जी आसमान जी बुलंदी ताईं पुॼाए छॾियऊं असांखे, जेको हुन सुर खे छिकियो त साईं कंदो त हिन जे गले में इहे ई सुर जेके आहे ईअं ई वधंदा रहंदा ऐं इहे सदाईं इंसानियत जी ईअं ई शेवा कंदा। वटाणी साहब असां तव्हांजा तमामु थोरा असां तव्हांखे ॻाईंदे ॾिठो आहे अॻु में बि, पर अॼु जेको अॼु हिन रूप में जेको तव्हांखे असां ॾिठोसीं उहो टोटली हिकिड़ो अलॻि अंदाज़ हुयो ऐं हिकिड़ो मुनफ़रद जेको हुनखे चवंदा आहिनि न, मौसीक़ीअ जो हिकिड़ो नओं रूप रंग ॾेखारियो आहे तव्हां असांखे। सो साईं कंदो तव्हां असां सां हमेशह ईअं जुड़िया रहंदव, ईअं ई गीत ॻाईंदा रहंदव। जी प्रेम सर। बस सर ॾाढो सुठो लॻो, ऐं वेंदे वेंदे मुमताज़ सर त हाणे वरी कनेक्ट न थी आहे नालो घणो थी आहे त जान तन्ना। जी जी बिल्कुलु। मुमताज़ सर तव्हां पहिरीं ॻाल्हि त तव्हां कनेक्ट थिया उहो ई असांजे लाइ वॾी ॻाल्हि आहे। छो त असांजे शो में तव्हां एतिरो टाइम ॾिनो आहे, मूंखे नथो लॻे त तव्हां कंहिं शो में एतिरो टाइम ॾींदा आहियो वञी करे, पर तव्हांखे मूंखे लॻे थो त असांखां वाकई में प्रेम खां सच में प्रेम आहे। गुरमुख सर मूंखे ईअं लॻंदो आहे कि मुमताज़ सर खे प्रेम खां सच में प्रेम। मां मुमताज़ लाशारी साहब लाइ हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त साईं चवंदा आहिनि न त दीपक जी लाट मां ॿिया दीपक जलाईंदा हलो। दीपक जी लाट मां ॾीए जी लाट मां मतिलबु दीपक जी लाट मां ॿिया ॾीआ जलाईंदा हलो। रोशनी इहा प्यार जी, रोशनी इहा तव्हांजी कला जी, रोशनी इहा तव्हांजे मोहबत जी, हर तरफ़ फैलाईंदा हलो, हर तरफ़ फैलाईंदा हलो। असांखे रियली तव्हां ते फ़ख़्रु आहे, असांखे नाज़ आहे। तव्हां बसि ईअं चवंदो शाह साहब चयो आहे त सुखिया हुजो सुप्री ॾुखिया ॾिसो न ॾींहं। तव्हां सभिनी लाइ आख़िरी में एतिरो ई चवंदुसि, सुखिया हुजो सुप्री ॾुखिया ॾिसो न ॾींहं, रहमत वसे रब जी जीअं सावण वसे मींहं, रहमत वसे रब जी जीअं सावण वसे मींहं, जीअं साह सां आहे नीअं सेपरी ईंदा पक सां। ममता लाशारी साहब पाण दुबई में हिकु दफ़ो मुलाक़ात थी आहे तव्हां सां मुंहिंजी, साईं साधराम साहब सां गॾु मां तव्हां आयो हुउमि ऐं तव्हां पंहिंजी फैमिली सां गॾु आया हुयो। प्रेम सर मां साईं जन सां ॾाढो सुठे नमूने मुंहिंजी दुबई में मुलाक़ात थियल आहे ऐं तमामु सुठे नमूने असां साईं जन सां गॾु हुते प्रोग्राम रखियोसीं। ममता लाशारी साहब आया हुआ हुते साईं जन सां गॾु ऐं सुठे नमूने असांखे हुते दुबई में टाइम ॾिनो हो। वाह वाह वाह। त जी त प्रेम असां चाहींदासीं कि हाणे तव्हां ॿुधायो कि तव्हांखे असांजा विनोद जी खां कुझु वरी हिकु कुझु ॿुधणो आहे हिकिड़ो वेंदे वेंदे हिकिड़ो शानदार उन्हनि जे पारां त मज़ो अची वेंदो। व्यूअर्स बि डिमांड था करनि कि विनोद जी खे हिकिड़ो वरी कुझु सुठो कुझु ॿुधो उन्हनि जी चॉइस जा। विनोद जी ओवर टू यू। तव्हां ॿुधायो तव्हां कहिड़े दिलि में जेको तव्हां ॻाइणु चाहियो। आख़िरी कोई बि कलाम तव्हां वेंदे वेंदे
जी तव्हां वरी ॿुधाइजो प्रेम जी छा पे चयो? चवां थो त वेंदे वेंदे आख़िरी में जेको बि तव्हांखे वणंदड़ कोई बि कलाम हुजे, लास्ट हिकिड़ी फरमाइश आहे त उहो तव्हां ज़रूरु असांजी पूरी कयो, छो त दर्शक बि कमेंट कनि था त विनोद जी खां लास्ट वेंदे वेंदे कुझु ॿुधूं। मुमताज़ लाशारी साहिब हींअर कनेक्ट थिया आहिनि। मुमताज़ लाशारी साहिब, मां तव्हांखे ॿुधायां त जी जी तव्हांजो नेटवर्क इशू आहे, पर मां तव्हांखे वेंदे वेंदे ख़ाली एतिरो ॿुधाईंदुमि त सर मास्टर रांझन भवन मां तव्हांजे लाइ हिकु मैसेज आयो आहे हींअर, त मास्टर रांझन भवन मां तव्हांखे लाइ मैसेज आयो आहे, लाशारी साहिब खे मास्टर रांझन फैमिली जी तरफ़ां नमस्ते। त तव्हांखे नमस्ते मोकिलियो मास्टर रांझन साहिब। तव्हां मुंहिंजा उन्हनि सभिनी दोस्तनि खे मुंहिंजा सलाम, प्रेम, मोहब्बत। ऐं डॉक्टर साहब जेकर मूंखे हाणे इजाज़त ॾींदो त तव्हां खां हिकिड़ो सेकंड आहे, बस हिकु सेकंड मां चाहींदसि कि असांजा जी डॉक्टर साहब तव्हां गुरमुख साहब तव्हां जेको आहे सो जीअं एंट्री थी मुंहिंजी मुंहिंजी एंट्री कराई त अहिड़े नमूने सां मूंखे पंहिंजे शो मां अलविदा कयो त मां तव्हां खां प्यार सां मोकिलायां ऐं तव्हां छा चवणु चाहींदो अॼु जी ही बैठक जेका तव्हांजी असांजी थी उन जो छा समाचार आहे, तव्हां वटि उनजी छा प्रोग्रेस आहे, ऐं अॼु जी जेका हीअ असां बैठक कई उन जो छा मयार आहे, प्लीज़ महिरबानी करे। साईं पहिरीं ॻाल्हि त ममता साहब असांजी हीअ बैठक कान्हे, हीअ असांजो हिकिड़ो कुर्बन जी कचेरी आहे, हिकिड़ी मोहबत भरी रूह रिहाण आहे तव्हां सां। असांखे अॼु हिन प्रोग्राम में असां वॾा भाग्यशाली आहियूं, तव्हांखे असां पोइ दफ़े बि घुरायोसीं पर कंहिं नेटवर्क जे कारण तव्हां न अची सघियो। जी सही अचे पियो प्रेम आवाज़ मुंहिंजो? हा अचे थो सर, तव्हांजो आवाज़ तव्हांजो अचे थो सर, तव्हांजो अचे थो गुरमुख सर। ममता सर ही जेका मोहबत वारी कचेरी आहे, कुर्बन वारी आवाज़ अचे पियो ममता साहब? त इहा अॼु असांजी जेका इहा जेका कचेरी आहे, असां कोशिशि कईसीं त पोएं दफ़े तव्हांखे घुरायूं हा, पर पोएं दफ़े नेटवर्क इशू हो, इहे ई शायदि ॾींहं हुया, तूफ़ान बारिश थी वई ऐं तव्हां हैदराबाद में बि हुयो, तव्हां ट्राए ॾाढी कई कार पहुचण जी बि, पर जेको अलाह खे नसीब में हूंदो आहे, जेको मुंहिंजे सचे साईं खे नसीब में हूंदो आहे, उहे ई कुर्ब जूं घड़ियूं तॾहिं ईंदियूं आहिनि जॾहिं हू नसीब में लिखंदो आहे। असांजा जेके व्यूअर्स आहिनि सभिनी जा जेके कमेंट्स आहिनि असांखे पंहिंजे पर्सनल मोबाइल ते बि अची रहिया आहिनि, त हू ईअं था चवनि जेके रूहानी ख़्यालात जा आहिनि, त असां तव्हां सभिनी जा तोराइता आहियूं जो तव्हां असांखे अॼु अहिड़े माहौल में वठी आयो हिन लॉकडाउन जे पीरियड में। अगरि तव्हां अहिड़ियुनि शख़्सियतनि खां तव्हांजे लाइ लिखियो अथऊं त मुमताज़ लाशारी साहिब खां, अहिड़ियुनि शख़्सियतनि खां अगरि तव्हां हमेशह असांखे प्रोग्राम में वठी ईंदा त असांखे त ख़बर ई न पवंदी त हे कोरोना आहे छा, कोविड आहे छा। ॾिसो जेके घरनि में बुज़ुर्ग वेठा आहिनि, जेके घरनि में बुज़ुर्ग वेठा आहिनि, उहे त दुआऊं ॾियनि तव्हांखे त अलाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे, हुननि तव्हांखे ॿुधो। ऐं ख़ासि करे हिकिड़े लिखियो आहे त जेको तव्हां मास्टर चंद्र खे ॻायो, हुननि जी जेका दिलि मां उहे दुआऊं निकितियूं आहिनि त अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, हमेशह मौला तव्हांखे आबाद रखे। इन ॿोलीअ जी जेका तव्हां शेवा ख़तमु करे रहिया आहियो, असां हिकु दफ़ो तव्हांजा तमामु घणा, असां वटि अल्फाज़ कोन्हनि, असां तव्हांजा तमामु थोराइता आहियूं। बसि हुन प्रभु दर इहा ई प्रार्थना था कयूं त साईं तव्हां जिते बि रहो उहो मौला साईं तव्हांखे पंहिंजी रहमत जी चादर में ढके, तव्हांजे मथां सदाई गुलनि ऐं मींहं, हमेशह प्यार जा मोहबत जा मींहं वसंदा रहनि ऐं कुर्ब भरियूं कचेरियूं तव्हां सां कंदा रहो। महिरबानी साईं, तव्हां जी वॾी वॾी महिरबानी, ख़ुदा महिरबानी। मोहन सोनी जी 2 मिंट ॻाल्हाइण चाहींदा। मोहन सोनी जी, तव्हां बि धन्यवाद कयो। थैंक यू भारती जी। लाशारी सर जी, तव्हां अॼु शो में आया, रियली में असांखे ॾाढी ख़ुशी थी, तमामु सुठो लॻो। तव्हांखे भॻवानु हमेशह ख़ुशि रखे, आबाद रखे, हमेशह अहिड़ा कलाम ॿुधाईंदा रहो। तव्हांजा जेके वीचार आहिनि, सुठा ख़्याल आहिनि, तव्हांजा कलाम आहिनि, सुठो स्वर आहे, उन लाइ तव्हांखे सलाम थो करियां। मोहन साहब तव्हांखे बि मुंहिंजे तरफ़ां मां ऐं तव्हांजी जीजल अमड़ खे, तव्हांजे पिता खे, उन्हनि खे सलाम थो कयां, जन तव्हांखे मोहन सॾियो, तव्हांखे मोहन नालो रखियो ऐं मुंहिंजो तव्हांखे हाणे जी तव्हां हाणे मोहन जी ॻाल्हि कई त पीताम्बर उन्हनि खे ज़रूरु हूंदो आहे पातल भॻवान कृष्ण खे, त पीताम्बर पीटर दलवानी जी बि तव्हांखो अफ्रीका में वेही करे तव्हांखे धन्यवाद चवण आहियूं। धन्यवाद बेजी भारती जी, धन्यवाद न चवंदा असांखे ऐं मोहन लाशारी साहिब खे, असां ममताज़ लाशारी साहिब खे पीटर सर अफ्रीका अचण जी दावत ॾींदा ऐं असां गॾिजी करे हिकिड़ो प्रोग्राम असां अफ्रीका में रखंदासीं। जी पीताम्बर सर ज़रूर ज़रूर डॉक्टर गुरमुख जी, हिननि खे त असांजे अखियुनि ते ही
असांजा अनमोल रतन आहिनि त हिननि खे अफ्रीका में बि जेके असांजा भाउर आहिनि ॾाढा ख़ुशि थींदा हिननि जो प्रोग्राम रखंदासीं त। साईं थैंक यू, अॼु तव्हां शो में आया, असांजा व्यूअर एतिरा ख़ुशि थिया आहिनि त मां तव्हांजो धन्यवाद पियो कयां। जय झूलेलाल साईं। जी प्रेम भारतीय तव्हां धन्यवाद कयो। जी सर, मां मुमताज़ सर खे पर्सनली थैंक यू कंदो आहियां त भई जेॾी महिल बि मां खाली हलो ॿुधंदो आहियां न त मूंखे लॻंदो आहे मुंहिंजो अॼु ॾींहुं सुठो थी वेंदो। त जेॾी महिल बि सर सां ॻाल्हाइण थींदो आहे ऐं मूंखे सच में ब्लेसिंग्स आहिनि सर जूं, ऐं सर खे मां कॉपी कयां थो ऐं मां अॼु खायां थो, ख़ुशि रहां थो। त थैंक यू सो मच सर, तव्हां असांजे शो में आया। वरी कॾहिं बि अगरि ज़रूरत पए त तव्हां ज़रूरु असां खां जुड़िजो। थैंक यू। जय झूलेलाल। थैंक यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल। थैंक यू सर। जय झूलेलाल। अॼु खिली मोकिलायूं सुभां लॾे वेंदासीं, सुभां लॾे वेंदासीं। अॼु खिली मोकिलायूं सुभां लॾे वेंदासीं, सुभां लॾे वेंदासीं, सुभां लॾे वेंदासीं, जुए छॾे वेंदासीं, सुभां लॾे वेंदासीं, जुए छॾे वेंदासीं। अॼु खिली मोकिलायूं सुभां लॾे वेंदासीं, सुभां लॾे वेंदासीं। अॼु खिली मोकिलायूं सुभां लॾे वेंदासीं, सुभां लॾे वेंदासीं।